आहे न उहा आहे ई पंहिंजनि सां वंडण खे। ऐं पंहिंजो सिर्फ़ु उहो न आहे जेको तव्हां सां हुनजो रत जो रिश्तो हुजे, हर उहो रिश्तो जंहिंसां तव्हांजा अहसास जुड़ियल हुजनि उहो तव्हांजो पंहिंजो आहे। ऐं हिन ईद जे मौक़े ते पहिरीं शुरूआत में तव्हां सॼी सथ खे मुबारक चवंदसि, तव्हां सभिनीनि खे बि मुबारक हुजनि। जेको तव्हां वारी ॻाल्हि त फॉरवर्ड मैसेज ठीकु आहे, पर तव्हांखे यादि हूंदो नंढे हूंदे असां कार्ड ठाहे करे हुनजे अंदरि गिफ्ट विझी करे मोकिलींदासीं। इन दौर खे अॼु बि यादि कंदी आहियां। शायरी बि लिखंदा हुआ, शायरी बि मोकिलींदा हुआ, साईं मां कार्ड वग़ैरह मोकिलींदा हुआ। तक़रीबन इंटर ताईं त मां पंहिंजी हर दोस्त खे कार्ड गिफ्ट उनमें शायरी ये जेको हूंदो असां छोकरनि में वरी इहो सीन कोन्हे कार्डन बार्डन वारो असां मोकिलींदा हुआसीं। ऐं वरी इंतज़ारु हूंदो त हू बि मोकिले ऐं हुनखे चवंदासीं भई मोकिलियूं पिया त हाणे वापसि असांखे बि इहो कार्ड मोकिलिजा। त इहे बचपन जूं यादूं आहिनि जंहिंखे टेक्नोलॉजी ऐं ज़िम्मेदारियूं थियूं, शादी खां पोइ ॿारनि जी ज़िम्मेदारी, त पोइ हिकिड़ो लाइफ रोटेट थी वञे। ॾिसो न ईद कार्ड जो, सॉरी तव्हांजी ॻाल्हि कटियां थो, ईद कार्ड जो जेको सिलसिलो हुयो उहो त तमामु सुठो हूंदो हुयो। बिल्कुल हां, तव्हां चओ था छोकिरा न मोकिलींदा हुआ, पर असां मोकिलींदा हुआ। असां मां पंहिंजे गैंग जी छोकिरा छोकिरनि खे तव्हांखे असां इन करे इरफान खे ओड़ा दोस्त मिले हींअर जेका तेज़ी अची वई आहे, हींअर जेका तेज़ी अची वई आहे दुनिया में, उहा इहा आहे त हाणे त शादियुनि जा कार्ड बि कोन था पहुचनि, व्हाट्सएप इन्विटेशन। अच्छा, हैरत जी ॻाल्हि इहा आहे इरफान साहब त व्हाट्सएप त करे था छॾनि, उहा उन्हनि जी महिरबानी जिन जूं शादियूं थियनि थियूं, उन व्हाट्सएप सां गॾु कॉल कोन था कनि। त यार मूं कार्ड मोकिलियो आहे, व्हाट्सएप कयो, तव्हां ॾिसी छॾियो। पोइ कंहिं दोस्त चयो तव्हां हिनखे वरी 5000 फोटो कढी मोकिले छॾियो। त इहे शयूं जेके पहिरियां वारियूं मोहबतूं, असांजूं जेके ख़र्चियूं वठण वारो मज़ो, में ईअं बि थींदो हुयो जो कार्ड सां गॾु माण्हू हिकिड़ो सीड़जी वेंदो हो, सीड़जी वेंदो, कार्ड खणी वेंदो माण्हू न। ऐं ॻोठनि में अञा ताईं इहा किथे किथे रिवायत अथव त वो बाय फैमिली हलिया वेंदा आहिनि। हिकिड़ो माण्हू बि न, आई थिंक दावत ॾियण जे लाइ हिकिड़ो सिस्टम हूंदो त माना माशाल्लाह चङा बड़ा माण्हू जेके सॾु ॾियण वेंदा हुया ऐं ॾाढो सुठो हिकिड़ो सिस्टम हूंदो हुयो जेको हाणे पाण मां चवंदी टेक्नोलॉजी जेके साइमा ॻाल्हि करे पई, पाण खां खोड़ शयूं कसे वरितियूं आहिनि जेकी तमामु खोड़ कुझु ॾिनो बि त आहे न, कुझु खसियूं आहिनि शयूं त वरी खोड़ सारियूं मिलियूं बि त आहिनि। बिल्कुल ई आहे, हर टेक्नोलॉजी ॾिनो इहो आहे त परे परे जेकी माण्हू हाणे ॿाहिरनि मुल्कनि में आहिनि, पाण वीडियो कॉल्स ते उन सां फौरन कनेक्ट थी था सघूं। हैरान कुन चेंज त इहा आहे त हींअर ॿहिराड़ी में ऐं नंढनि शहरनि में बैंक्वेट्स जो सिलसिलो थी वियो आहे, शादी हॉल ठही विया आहिनि। पहिरियां जेके महिमान ॿाहिरां ईंदा हुया, शादियूं थींदियूं हुयूं त जंहिंखे दावत या सॾु ॾिबो हुयो पासे वारे ॻोठ या नंढे शहरनि में त ख़ैर न थींदो हुयो, पर ॻोठनि में घणो करे इहो थींदो हुयो त दावत सां गॾु हुनखे चइबो बाबा हंधु खटोरो बि खपे थो, छो जो ॿाहिरियां जेके महिमान ईंदा उन्हनि जी रिहाइश जो बंदोबस्तु हूंदो। अच्छा, महिमान बि हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं पहिरियां पहुचंदा हुया। हाणे असां कराची खां था वञूं त शाम जो उते पहुचूं था, राति जो तकरीबात आहिनि, सुबुह जो वापसि अची था। दावतुनि में बि उहो मज़ो न रहियो आहे, हाणे उहो मज़ो न रहियो आहे। ऐं शहरनि में हैरान कुन चेंज जेका वरी शहरनि में आई आहे उहा इहा आहे त मानी लॻण खां अधु कलाक या 20 मिंट पहिरियां पहुचूं था। असांजी ग़लती न आहे, एक्चुअली असां टाइम ते वेंदा आहियूं त हुते कोई हूंदो ई न आहे त हथो टाइम वेस्ट थींदो रहंदो आहे। त इन लाइ चइबो आहे न कि जेको सिस्टम ठहे थो त माण्हू समहाउ हुन में मज़ा न रहिया आहिनि। अॻु में सॼी राति कचहरी थींदी, घणो कुझु थींदो, हाणे उहे शयूं रहियूं न आहिनि। सॼी राति जेकी असांजूं वॾड़ियूं हूंदियूं हुयूं, से किस्सा ॿुधाईंदियूं हुयूं ऐं भोग चर्चा थींदा हुया, जाई बि इहो सॼी राति सेरा हलंदा हुया, सॼी राति सेरा हलंदा हुया। वो चांद रात अञा बि आहे, चांद रात अञा बि आहे, अञा बि थिए, लेकिन हाणे थोड़ी डिफरेंट वे में थिए थी। मेला औरतुनि जे लाइ त सेम ई आहे, औरतुनि जे लाइ त सेम ई आहे। असां मर्दनि में ख़र्च वधी वियो आहे, ॿिए खे मेहंदी हणंदियूं। हाणे कंहिंखे वञणो आहे, गल्फ वञणो आहे, 3 तलवार ते उते मेहंदी हणाइणी आहे। अच्छा, न अहिड़ी ॻाल्हि न आहे, असांजी मेहंदी में बि वैराइटीज़ अची वियूं आहिनि। उनमें कुंदन मेहंदी, रेड मेहंदी, ब्लैक मेहंदी, सो जीअं जीअं तव्हांजी मेहंदी में वैराइटी आई आहे, ईअं ई वरी ईद ते मर्दनि जो ख़र्च बि डबल थियो आहे। डबल थी वियो। आप समझ रही हैं ना फरजाना, हम जो बातें कर रहे हैं सारी समझती तो आप है ना। अच्छा, क्या चेंज आ गया अब हमारी अब की ईदों में? चांद रात की जो तैयारियां होती थी, जो बचपन की उन्होंने पोस्ट कार्ड की बात की, यकीनन आपने भी भेजे होंगे। बिल्कुल बिल्कुल, मेरा दिमाग वो वहाँ पे ही चला गया। वो जो ईद कार्ड होते थे और हमारी कोशिश होती थी कि सबसे अच्छा कार्ड लेना है
और हमारी सिस्टर और जितने भी कजन्स थे सबके लिए कम से कम, मुझे जहाँ तक याद है, मैं 12-13 कार्ड्स हम लेते थे। ये वहाँ भेजना है, ये लाड़काना भेजना है, ये कराची भेजना है, ये हैदराबाद भेजना है। तो बाय डाक के थ्रू हम कनेक्ट रहते थे। जी जी हाँ। जब वो फिर चला जाता था और 10 दिन पहले जैसे 20 रमजान आ गए तो कार्ड चले जाते थे। सही। उनके भी ऑन टाइम अच्छे टाइम पर ही आते थे, ईद से पहले मिल जाते थे। और सर ने जैसे कहा, वो मोहब्बत, वो प्यार, उसका तो एक वो बहुत ही प्यारे लम्हात थे जिसको हम सभी मिस करते हैं। और जो हमारी अभी न्यू जनरेशन है उनको तो पता ही नहीं है। अच्छा, मजे की बात ये है कि हम सब मिस करते हैं, लेकिन हम सभी सी में लगे हुए, हम सब स्टेप नहीं उठाते। चलो एक बात है, सबसे पहले हम आपसे गाना सुनेंगे। नहीं, हम कह रहे हैं कुछ माहौल में गर्म टेप रिकॉर्डर ले आए घर में कि मोबाइल पे गाना नहीं सुनना, इस पे कैसेट डालो अंदर, ऐसा तो नहीं कर सकते। नहीं, ऐसा कर सकते हैं, तो चलना पड़ता है ना। मगर हाँ, और जो चीज, जिन चीजों को मिस कर रहे हैं वो अपने वक्त की टेक्नोलॉजी थी। बताते जरूर रहना चाहिए दैट व्हाट वी हैड, ताकि उनको वैल्यू हो इस टाइम की। सो आई थिंक वो कम्युनिकेशन गैप बहुत ज्यादा आ गया है कि हम, या शायद वो सुनना भी नहीं चाहते, हम बताना भी नहीं चाहते। हमसे तेज हैं। उसको फिलहाल तो हम लोग एक गाना सुन लेते हैं, बहुत अच्छा तेज सा। है। मौसीकी रूह की ग़िज़ा है, तो क्या ग़िज़ा पेश करने जा रही हैं आप? ग़िज़ा हम आपको सुनाएंगे, एक सिंधी सेहरा है जो सैयद कासिम नवाज शाह साहब का लिखा हुआ है। और यकीनन वो प्रोग्राम देख रहे होंगे, बहुत अच्छा लगेगा उनको। उनका कांटेक्ट नंबर मेरे पास नहीं है, तो मैं उनसे, अगर मेरे पास नंबर होता तो मैं उनसे परमिशन लेके और फिर ये गाती। अब तो गा दिया। वो आज आपको देख रहे होंगे तो वैसे ही खुश हो जाएंगे। आपकी तरफ से ईद का तोहफा हो गया ये। जी जी बिल्कुल बिल्कुल। जीपन वारो मोहजो लाडल ईंदो अला, कारण वारो मोहजो सुहणल ईंदो अला, मोहजो लाडल ईंदो अला, मोहजो लाडल ईंदो अला, मूंखे वठी वेंदो सोहणी जीप मेड़े अला, जीपन वारो मोहजो लाडल ईंदो अला, कारण वारो मोहजो सुहणल ईंदो अला, मोहजो लाडल ईंदो अला, मोहजो लाडल ईंदो अला, मूंखे वठी वेंदो सोहणी जीप मेड़े अला, जीपन वारो मोहजो लाडल ईंदो, कारण वारो मोहजो सुहणल ईंदो। कजल कराची शहर जो, कजल कराची शहर जो, कजल कराची शहर जो, कजल कराची शहर जो, आड़े मुखे ॾींदो सोहणी जीप मेड़े अला, जीपन वारो मोहजो लाडल ईंदो अला, कारण वारो मोहजो सुहणल ईंदो अला, मोहजो लाडल ईंदो अला, मोहजो लाडल ईंदो अला, मूंखे वठी वेंदो सोहणी जीप मेड़े अला, जीपन वारो मोहजो लाडल ईंदो, कारण वारो मोहजो सुहणल ईंदो। लाल लतीफ सरकार जी,
कारण वारो मुझो सुन लेंदो। सदके कलंदर लाल जो, सदके कलंदर लाल जो, सदके कलंदर लाल जो, सदके कलंदर लाल जो, घटियों घुमाई दो सोनी जीप मेरे अल्लाह। जीपन वारो मुझो लाडल दो अला, कारण वारो मुझो सुनल दो अला, मुझो लाडल दो अला, मुझो लाडल दो अला, मोखे वठी वी दो सोनी जीप मेरे अल्लाह। जीपन वारो मुझो लाडल दो, कारण वारो मुझो सुन लेंदो। अली उन वली अल्लाह जो, 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 विरद बुधाई दो सोनी जीप मेरे अल्लाह। जीपन वारो मुझो लाडल दो अला, कारण वारो मुझो सुन दो अला, मुझो लाडल दो अला, मुझो लाडल दो अला, मोखे वठी वी दो सोनी जीप मेरे अल्लाह। जीपन वारो मुझो लाडल दो, कारण वारो मुझो सुन लेंदो। वाह वाह जबरदस्त ज़बरदस्त। अल्लाह कंदो ईंदो दुकानदार छा जीपन जी ऐं सभिनी खां वधीक ख़ुशी इहा आहे त जीप में ईंदो। शोरूम अथसि हा पंहिंजो जीपन शोरूम वारो आहे आहे, सही जीप आहे। न अथसि। साईं का बादशाह जो बि पर जेकर परे गाॾी- खां ईंदो त जीपन खे शीशा न हूंदा, धूड़ थी वेंदो वीचारो। हा इहा ॻाल्हि आहे। हलो ख़ैर आहे, ईंदो त सही न, अचण वॾी ॻाल्हि आहे। उम्मीद हा, आहे त जीप उम्मीद आहे न, सुठे जी जीप- माण्हू उम्मीद रखे। ऐं वरी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां कंहिंजो नालो वरितो, कंहिंजो लिखियल आहे सहरो? शाह साहब हुयो कोई। बस इहो शान जो कम इहो ई हूंदो। नवाज शाह साहब, अब्बास शाह साहब, नहीं अब्बास सैयद कासिम, साय कासिम, बहुत जबरदस्त लिखा है उन्होंने। इसमें बिच्छा को भी ले आए, मतलब हमारा बिल्कुल दिल जीत लिया उन्होंने। कलंदर साईं के भी वठी आया, वरी अली मौला जो भी जिक्र करे वरतई, माना हर पासो कवर कई ऐं ॾाढो जबरदस्त। ऐं सेरा उहे पंहिंजे सिंधी सेरा ॾाढा कमाल हूंदा। अच्छा संधी आप गाईंदी अथव, तव्हांखे ख़बर आहे? अरे तव्हांखे मुंहिंजे लाइ त हिननि अॼु हालत कई आहे न जो म्यूज़िक फ़िलहाल न ब्रेक वठूं, ब्रेक खां पोइ वरी थोड़ो माना साई कयूं न। इन्हनि चयो त माइक हथ चढ़े संधिया जी ऐं म्यूज़िशियन वेठा हुजनि त ॿिए खे वारो ई न ॾींदी। नाज़रीन ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ जीअं ई पाण वापसि ईंदासीं त हीअ जेको ख़ुशियुनि जो सिलसिलो आहे इन खे कंटिन्यू कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त संधिया सूमरो खे बि गुनगुनाइण ते मजबूर कयूं, इन ब्रेक में राज़ी कंदासीं त राज़ी थी वञे। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियूं था। जी नाज़रीन वेलकम बैक।
ईद मुबारक ना सभिनी खे हिकु भेरो ॿीहर असां जेको आहे सो धरती टेलीविजन जे तरफ़ां तव्हांखे तव्हांजे घर वारनि खे जेके बि मिट माइट ॻोठ में गॾु हूंदा आहिनि अॼु त सभु गॾु थी करे वेठा हूंदा आहिनि अॼोको माहौल ई कुझु ॿियो हूंदो आहे इरफान बिल्कुल भी कीअं हूंदो हूंदो आहे बिल्कुल भी हूंदो ॻोठनि में स्पेशली चलो ॻोठ हर में हवाले सां बेहतर हूंदो आहे न असां टीवी ते वेही खिलंदा बि आहियूं भोग अच्छा, मज़ाक तव्हां बि खिलंदा कंदा बि आहियूं आहियो? न त माण्हुनि खे एहसास न थींदो आहे नाज़रीन तव्हांखे लॻंदो आहे पर साइमा बि इरफान खिले थी खिलंदा ॾिसो बि आहिनि साइमा बि खिले थी न त ब्रेक में साल में 2 ईदुनि ते आउं खिलंदी आहियां अच्छा। में एडी सुठी कचहरी कई हा मुझे ना ऐं उहो असां नाज़रीन सां बि शेयर कंदासीं मां ब्रेक में इहो चवां पई नाज़रीन जेको ॿीहर तव्हांखे ॿुधायां थी शायदि तव्हां बि इहो महसूसु कयो हूंदो जॾहिं ॻाए पई असांजी भेण फरज़ाना त हितां इरफान खां की अहिड़ी लहर उथी वाइब्स जी जो हे बि सीरियस वेठा हुया हुते मारवी जेको सदाईं खिलंदी ॻाल्हाईंदी रहंदी आहे उहा बि सीरियस थी वई ऐं साइमा मां सीरियस इन करे ऐं हुयसि अलाए कहिड़ी सोच में हुया मां ॿुधायां थो न मां ॿुधायां थो सीरियस ऐं कमर साहब बि थोरो घणो सीरियस हुयो पर एतिरो वरी बि न शाह साहब मां सीरियस इन करे हुयासीं ॻाल्हि पहिरीं जीपनि वारे जी उहो अचे पियो अच्छा असां ड्राइव पिया कयूं जीप ॿई सो ड्राइविंग हमेशा संजीदगी सां करणु खपे हलो ठीकु ई आहे चालान सिस्टम लॻो हलो पियो ठीकु आहे हा अच्छा जाई ये ई टेंशन चालान सिस्टम लॻो पियो आहे सीट बेल्ट न ॿधियो जा बदलो न तॾहिं त न पिया खिलो अच्छा बाक़ी संध्या जो तव्हां प्रोग्राम इहो ई हीअं आहे सोचो कि खिलण हे ते बि जीअं चालान सहरो वधी वञे। सहरो जीअं मैडम ॻायो त असीं माइक बाइक कढी हिते डांस कयूं हा न न असल में ॻाल्हि इहा आहे त मां इहो सोचां पई त तव्हांखे माना तव्हांखे लॻे पियो खिलण ते बि न, माना असल में- हिकु त तव्हांखे सीट बेल्ट बि पातल आहे ऐं तव्हां सेफली ड्राइव करे रहिया आहियो ज़िम्मेवार शहरी आहियो माशाल्लाह तव्हां असां- ऐं पर तव्हांखे लॻे थो खिलण ते बि शायदि कोई ई चालान वग़ैरह न थी वञे खिलियासीं पे न खिलियासीं पे पर ॻाल्हि ही जीपनि दिल वारी दिल जी में हुई न उहे जीप असल में वारा असां खिलन ई पिया हुआसीं दिल दिल में पिया खिलन पर मारवी तव्हांखे छा थियो ऐं साइमा तव्हांखे छा थियो मारवी साइमा खे छॾियो मूंखे लॻे थो ही पाण त थियासीं हिकिड़े जा न छा साहब सही, मूं सही। ड्राइविंग पे कई तव्हां बि संजीदा हुयो त ही लॻे थो त अॻिते सोचनि में हली हे वई जीप सोचनि वारे पियूं। खे तव्हां छा पिया सोचो तव्हांखे मारवी पंहिंजो ॿुधायो। जीप वारो लॻे पियो यादि पियो अचे हा जाई कोई मां यादि ॾाढो पियो अचे enjoy उहो दौर कई पियो आहे। यादि अचे I was really हाणे enjoying त वरी the song. चवंदा आहिनि in drive लेकिन करे मां- पाण हली वञो। actually मां हुन में शायदि तव्हांखे इहो महसूस न थियो बट आई वॉज इनटू इट ऐं एॾा सुठा लिरिक्स हुया कि मां वाकई सोचां पई कहिड़ो मॉडल हूंदो जीप जो जीप हाणे किथे पहुती हूंदी रोड रस्ता सही हूंदा ख़राब थी पई आहे जीप। पेट्रोल त न ख़तम थी वियो हूंदो छो त हाँ, बहरान जाएगी, वहरान बि हाँ। हलन पिया सही, सो सही। आई वॉज इनटू दिस ऑल प्रोसेस अच्छा तव्हां हिन सोच ॻाल्हि में इहा आहे हुयो कि- केॾो प्रोसेस कयो आहे नी सोच खे या मारी चई रही हूंदी हाणे मां जीप सिंगर साहिबा वठंदसि सोचे मां थी पई सोचां त पई गाड़ी मुंहिंजो- जो प्लान कैंसिल असल में सेरो असल थियो। में जीप जेका आहे उहा एसी जो इलेक्ट्रिक मसलो जीप बि आहे खत्म हवा इलेक्ट्रिक जीप शवा बि आहे ॿाहिरां ईंदी रहंदी न, न, इलेक्ट्रिक जीप आहे उन में पेट्रोल बेट्रोल न पवंदो आहे सो पर पेट्रोल असां ख़त्म वटि चार्जिंग जे हाणे भला इन जीप वेचारी खे छॾियो मालिक खपाए छॾी अॻिते न वधो न साइमा खां बि पुछंदा साइमा सोच में हुई तव्हां छॾियो साइमा खां पाण शेरो शायरी था पुछो अॼु बि ख़बरूं पुछंदोसि छा न, हिन खां ख़बरूं साइमा नथी खां पुछंदो पुछां। कहिड़ी सोच में आयो साइमा साइमा माना चवंदी कहिड़ी जीप जी सोच अॼु में ईरान हुई या- इसराइल जंग जो 16 17 ॾींहुं आहे हींअर जंग ते बि सोचां न न हींअर जंगनि जी ॻाल्हियूं छॾे ॾियो जंगनि खे यार, छॾियो का please, शेरो शायरी को गानो बानो ख़बर पवे माण्हुनि खे भई जेके ख़बरूं पाण पढ़ंदा उहे आहिनि सदाईं उहे हालत एॾा जंग में मतलब आहियूं उहे बाज़ोक उहे बि बाज़ोक आहिनि हा जाई हिकिड़ो इमदाद हुसैनी जो मां शेर ॿुधाईंदसि पहिरियों दफ़ो मां कंहिं प्लेटफॉर्म ते शायरी पई ॿुधायां वाह भई ताड़ी ज़बरदस्त। डेब्यू थी करे वाह, साइमा वाह, साइमा डेब्यू थी करे जीअं शुरूआत में पाण बचपन जूं ॻाल्हियूं कयूं सही, त कार्ड वारो दौर हुयो ऐं डिजिटलाइज़ेशन असांखे इलाही परे करे छॾियो आहे शयुनि सही। खे त इमदाद साहब चवनि पिया त वरी खुड़क बीतो झलण ॾे असांखे वाह 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 ख़ुदाया वरी नंढपण ॾे असांखे वाह 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 सुकूत आ मौत ऐं तहरुक हयाती छितिन छोलिन ॼण छुलण ॾे असांखे सही वाह हवा चंड शायर आशिक ऐं बादल वाह वाह हवा चंड शायर आशिक ऐं बादल असां रोल आहियूं रोलण ॾे असांखे वाह ज़बरदस्त किथे आह रोलाक इमदाद अॼुकल्ह पतो लापता जो पुछण ॾे असांखे वाह 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 ज़बरदस्त शाइर आहिनि इमदाद हुसैनी सही साहब सही ज़िंदगी ॾाढा सो ख़ूबसूरत अॼु मां बि शायदि शायदि ख़्यालनि में किथे निकिरी वई हुयूं उहे ॻाल्हियूं त हीअ लाकियूं बेसिकली हुजनि। सहरो जेको न इहो इलाही नंढपण में शादियूं थींदियूं बिल्कुलु, खानदान हा। में त इहो सहरो ॻाईंदियूं हुयूं मुंहिंजियूं मासियूं तव्हां पुफियूं कॾहिं ॻायो आहे सहरो ई घरनि में जेको ई थाल वॼाए नंढे हूंदे ॻायो आहे? ॻायो जब बि ॻाल्हि आहे भाई नंढे लाइ पुछो न दौर ई मूंखां कोन्हे। पुछो सवाल नंढे हूंदे ॻायो कोन्हे बसि ताड़ियूं वॼाइण लाइ गॾु थी वेंदासीं पर अच्छा, ॻायो कॾहिं बि न आहे। ॻायो तव्हांखे जेकॾहिं तव्हां चाहियो था मां मूंखे तव्हां खां सवाल पर पुछां साथ हुते थी साथ वियो सहरा यादि आहिनि। असां त साथ ॾिना आहिनि भई हा। ईअं तव्हां थी ॻाया नथो न, सघे सहरा? भई यादि कोन्हनि लेकिन जॾहिं थींदा आहिनि त पोइ गॾु वर्ड्स अमीरा पकिड़े बेगम जा ॻाए सहरा वठंदा चया आहियूं। अथव अमीरा बेगम जा हाणे सहरा अमीरा ॾाढा बेगम। मशहूर आहे एॾा उन पुराणा न आहियूं असां इहो 5 यादि 8 साल ॾियारियो। पुराणी ॻाल्हि आहे
अच्छा बाक़ी छा आहे कोई याद जी ज़रीना जा सेरा ॾाढा मक़बूल जी हूंदा ज़रीना हुया, जा ॾाढा। जी ज़रीना जा ऐं इहा ॻाल्हि बिल्कुलु तव्हां सही चई साइमा त नंढे हूंदे असां जॾहिं ॻोठ में नंढपण में जेकी बि सेरा ॿुधा अच्छा मां वरी थोरी म्यूज़िक जो अंदरि हिकिड़ो हुयो न हिकिड़ी रूह हूंदी आहे न अंदरां त उहा जेका आहे सा जॾहिं बि ॻाईंदियूं न हुन सां वेही ॻाईंदी हुअसि त मूंखे उन्हनि खे अञा एतिरा यादि न आहे जेतिरा मूंखे हुन जा मां कॾहिं ॻोठ वेंदी आहियां न त जेकॾहिं मां उहे सेरा माना ॻाईंदी आहियां हुननि जे साम्हूं त उहे ॾाढियूं ख़ुशि थींदियूं त असां माना कराची जा ॿार हुआसीं असां हिते ई ॼावासीं हिते ई निपियासीं न त असां जो हुते वञूं था ऐं उन्हनि शयुनि में शरीक थियूं था ऐं उहो ई सराइकी मज़े जी ॻाल्हि आहे सराइकी सेरा जॾहिं ॻायूं था न त हू पाण ॾाढियूं हुई वो हिकिड़ो ॿुधाए छॾो मां ॿुधायां माइक हिकिड़ो सेरो थी वञे हलो गानो तव्हांजी आवाज़ गानो या सेरो हाणे वो हाणे तव्हां जूं कहां माना मूंखे लॻे थो मूंखे चेक करणु पाण में ॼण बवास आयो छाए फ्यू लाइंस हलो ऐं हिकिड़ो तव्हांजो बाबा, क्लासिक सेरो, माइक संध्या बंदि तव्हांजी हिकिड़ी जेको सिग्नेचर सॉन्ग आहे तव्हांजो जेको अक्सर तव्हां मेकअप रूम में ॻाईंदा आहियो उहो बि ॿुधाईंदो अच्छा ठीक है इन खां पोइ मां बसि हिकिड़ो पंहिंजे ॻोठ जो तव्हांखे सेरो ॿुधाए रही आहियां ठीकु आहे इन्हनि खे यकीन ॾियारण जे लाइ त मां सेरा मूंखे यादि हूंदा न मां ॻाईंदी बि आहियां बिस्मिल्लाह हाँ हाणे इहो बि हिकिड़ी शादी जो सेरो आहे शहज़ादा बनावे में सिरा ते डगावे शहज़ादा बनावे सेहरा गावा शगन मनावा सेहरा गावा शगन मनावा हो झुमरा पेंदी में आवावे शहज़ादा बनावे सेरे ते देखूं लावा में चमड़ी सेरे ते देखूं लावा में चमड़ी पढ़ बिस्मिल्लाह घोट दी अमड़ी होमड़ी दा शान वधावे शहज़ादा बनावे में सिरा ते डगावे शहज़ादा बनावे बस हींअर जे लाइ एतिरो ई मां जॾहिं ॿीहर शादी कंदुसि तव्हांखे अचिणो आहे सेरो ॻाइणो आहे इहो हा सही आहे साईं तव्हां भला अलाए ॾिने मां गोर वोर सुठी पवंदी न गोर जाम ॿीहर शादी घर वारा कोन ॾिसंदा मतिलबु साॻी सां कंदो न साईं अच्छा सालगिरह मल्हाईंदा माना इहो ॾाढो जेको आहे सो मोहतात थी करे हींअर जेको साॻी सां कंदो न इरफान साहब वकील पिया आहिनि न पंहिंजे हा सही ॻाल्हि आहे तव्हां साईं भला अलाए ॾिने मां कुझु का शेरो शाइरी चो औरतूं सर मां हिन मामले खां बिल्कुलु ख़ाली आहियां शेरो शाइरी बि न बिल्कुलु सफ़ा न बिल्कुलु उदास बिल्कुलु न उदास त कोन्हे ज़िंदगी शुक्र अल्हम्दुलिल्लाह पर ॿुधण जी हद ताईं अच्छा ॿुधण जी हद ताईं यादि न आहे रहंदी अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि उहो ई नंढपण जी हले पई त तव्हांजे नंढे हूंदे ईदूं कीअं गुज़रियूं छाकाणि वॾे माण्हू जी ईद न पुछो छाकाणि सभिनी जी ॾाढी ॾुखोयल दास्तान आहे छाकाणि हाणे असां नथा इंजॉय कयूं हक़ीक़त अञा आहे त किचन ऐं ख़र्चनि जो ज़िक्र ई नथो अचूं था उहो पुछंदासीं तव्हां छा पचाया आहियो उहो टेंशन पर साईं ज़ाहिर आहे तव्हां इहो बि हिकिड़ो सवाल एड था कयूं फरमाइशूं कंदा आहियो भला ईद वारे ॾींहुं त अॼु फलाणी शइ खाइणी आहे न हाणे कोन थियूं थियनि फरमाइशूं हाणे पूरियूं नथियूं थियनि पूरियूं कोन थियूं पूरियूं कोन थियूं थियनि हाणे पुछिजे थो जेकॾहिं ऑफिस खां जेकॾहिं वापसी बि थिए थी शाम ताईं मुंहिंजो बिज़नेस कुझु अहिड़े क़िस्म जो आहे जो राति जी मानी ते ई आउं घर पहुचंदो आहियां पोइ जेकॾहिं वाइफ खां पुछंदो आहियां त अॼु छा पचाए अथई चवंदी जेको पको आहे सो खाइणो पवंदी हुनखे पुछणु बेकार आहे सो ऐं टेस्ट जी ख़बर आहे जिन उमिरि में ईअं पाण आहियूं त ज़ाल मुड़ुस खे हिक ॿिए जी ख़बर आहे सही बाक़ी तव्हां ईद जो सुवाल कयो त ईद त हक़ीक़त में औरतुनि ऐं ॿारनि जी आहे असां मर्दनि जे लाइ असांजे ॿार घणो पइजी थो जॾहिं असां नंढा हुआसीं त ख़र्चियूं मिलंदियूं ख़ुशि थींदा हुआसीं ऐं उन टाइम ते ख़र्ची जेकॾहिं सिंगल मिलंदी हुई ऐं हाणे इलाही सारनि ॿारनि खे ख़र्चियूं ॾियणियूं थियूं पवनि पंहिंजा पाड़े वारनि जा घर जेके मिटनि माइटनि जा त मज़ो त पंहिंजी जाइ ते ईद जो रहे थो ऐं असां जेके कराची में आहियूं ख़ासि करे असांजी ईद अॼु बि ॻोठ वारी नंढनि शहरनि वारी ईद वधीक मज़ेदार आहे ऐं साईं पंहिंजी ईद जी ॻाल्हियूं ॿुधाए रहिया आहिनि पर असां वधीक डिटेल में पोइ पुछंदासीं फ़िलहालु जेको आहे सो पाण हिकिड़ी नंढी साई वठूं था साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं तव्हां बि असां सां गॾु रहिजो छाकाणि ईद पाण गॾिजी मल्हाए रहिया आहियूं ईद मुबारक खिलां पियो
वेलकम बैक नाज़रीन। असां हिकु भेरो ॿीहर तव्हां सां गॾु आहियूं ऐं ईद जी जेका आहे सा रिहाण पंहिंजी हली रही आहे, छाकाणि असां वटि ईद आहे ऐं ईद ते छा हूंदो आहे, तव्हांजे अंगण ते जेके महिमान आयल हूंदा आहिनि त पोइ पुराणियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, सारूणियूं हूंदियूं आहिनि, के नए दौर जी जेके तक़ाज़ा हूंदियूं आहिनि उन्हनि ते ॻाल्हाए रहिया हूंदा आहियूं, पर घर जी क़दुरु जेको आहे सो पाण पुराणी ॻाल्हियुनि खे ख़ुशि थी करे सदाईं ख़ुशि रहंदा आहियूं। हिन जो राज़ छा आहे इरफान, तव्हां ॿुधायो? राज कोई कोन्हे मुंहिंजे ख्याल में, को ख़ासि राज न हूंदो, बस जंहिंखे जेको टॉपिक वणे थो उन ते हिन ॻाल्हाए जो थो। हिकिड़ो ॻाल्हि आहे, माण्हू माज़ी में ज़िंदा रहंदा, माज़ी में न वञणु खपे त बहितर आहे। न पर माज़ी न न ईअं न आहे, यादे माज़ी अज़ाब है यार अब छीन ले उहो मुझसे। उहो तव्हां ॿी यादि जी ॻाल्हि था कयो। माज़ी कहिड़ो बि हुजे, माज़ी न कहिड़ो न बि उहो हुजे। तव्हां ॿी यादि जी ॻाल्हि था कयो। अच्छा मां तव्हां मुंहिंजो ॿुधायो, ख्याल आहे तारुफ़ इंसान त जो करायो, न माज़ी महिमान आहे जेके ॿिया आया आहिनि न, पाण हाणे सॼी न ॻाल्हि पूरी पार्टी थींदी, हाणे ॻाल्हि पूरी थींदी, ईअं कोन थींदो, मर्दनि जी हक़ तलफ़ी न थींदी, असां अक़लियत में वेठा आहियूं बसि छा। अच्छा मुंहिंजे ख्याल में माज़ी हूंदो कोन्हे, मुस्तक़बिल हूंदो कोन्हे, जेको आहे हाल आहे उनखे माण्हू सुठो थी गुज़ारे। हाणे महिमान आयो आहे, तव्हां हुनजो इंट्रोडक्शन करायो। हा बिल्कुलु, जेको आहे सो नाज़रीन ईअं ई हूंदो आहे। ईद जे मौक़े ते के महिमान अची रहिया हूंदा आहिनि, के वञी रहिया हूंदा आहिनि। जे हली वई साइमा, उनखे किथे कमकार हुयो, उन्हनि असांखे जॉइन कयो, पर वरी जल्दी असांखां मोकिलाए हली वयूं। जेकी ॿी महिमान पाण खे जंहिं जॉइन कयो आहे, जेकी असां सां ईद मल्हाइण आयूं आहिनि, बल्कि तव्हां सां ईद मल्हाइण आयूं आहिनि, उहो उन्हनि खे तव्हां अक्सर ॾिसंदा हूंदा अॼुकल्ह रोड ते घुमी घुमी उहो सभिनी जी क्लास वठी रहियूं आहिनि। धरती जो ई उहो हिसो आहे न, उहो जेको तमामु सुठो हिकिड़ो प्रोग्राम बि करे रहियूं आहिनि, हूअं बि तमामु मशहूरु टिकटॉकर आहिनि ऐं ॿियो त बाइकर बि आहिनि। उहो बाइकर जो जेको तारुफ़ हुननि जो वधीक आहे ऐं मां सोचां थी मां बि हुननि खां बाइक सिखी वठां हिन भेरे। ठीकु आहे, हलो जेको आहे सो तव्हांखे मिलायूं था तारा पाण सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम तारा। वालेकुम सलाम। कीअं आहियो तव्हां? सभिनी खां वधीक जेको आहे सो तव्हांखे ईद जी मुबारकूं हुजनि। ऐं तव्हांखे ॾिसी लॻी रहियो आहे अॼु ईद आहे, है न? मारवी सम्झी पई हूंदी मां ईअं छो चई रही आहियां। असांखे ॾिसी कोन थो लॻे थी, तव्हांखे ॾिसी त मूंखे सफ़ा नथो लॻे। तव्हां ई मां जेको न निकतल आहियूं अॼु कीअं बत बिरादरी मां निकतल हूं पाण। हा मारवी त डायरेक्ट ऑफिस खां आई आहे न, इन करे अॼु बि उन्हनि खे ऑफ न मिलियो ईद वारे ॾींहुं। असल में असां छा कयूं, ईद जे ॾींहुं बि असां ईअं तयार रहंदा आहियूं कि किथे बि का मीटिंग को कम को केस निकिरी अची सघे थो। हा पोइ तव्हां डायरेक्ट उते हलिया उते फौरन हलिया वेंदासीं। इज़ी फिट इज़ी मूवमेंट। माना चवण जो मतिलबु त कमकार वारा माण्हू आहियूं असीं। हा बिल्कुलु, असां त वांदा आहियूं। चवण जो मतिलबु इहो आहे। ॾिसो असां तयार आहियूं कि को का बि शइ थी त एमरजेंसी में भॼण ढुकण, इज़ी शूज़ इज़ी कपड़ा ऑल द तारा टाइम। खां हलवाल वठूं अच्छा, था। हाँ। कीअं अचण थियो आहे तव्हांजो? इहो बसि ईअं ई गुज़रिया पई, रस्ते भुली करे अची विया हिते। अॼुकल्ह शोज़ बोज़ कयो पिया, सिहत ते त फ़र्क़ु पियो आहे असांखे, माना लॻे थो वॉक घणी कई आहे तव्हां। इलाही कीअं सही था पियो? चओ। तो ईद ते बि को अहिड़े क़िस्म जो शो ॾिनो आहे? ईद ते बिल्कुलु हिकिड़ो ओल्ड एज होम में असां प्रोग्राम कयो आहे। अच्छा, ईद हुते ओल्ड एज जेका होम में माण्हू हूंदा आहिनि उनसे असां सेलिब्रेट कई आहे। ठीकु। हूअं रिवायती तौर ते तारा जी ईद कीअं हूंदी आहे? बसि पैसा वठी करे निंड करण। पैसा वठंदा आहियो? हा। ॾींदा न आहियो? कंहिंखां न वठंदा? नंढी आहियां न, कंहिंखे ॾियां? पाण खां नंढा हूंदव न? न न उनखे न ॾींदी आहियां, बसि मां ई नंढी आहियां। आख़िरी तव्हां आहियो? फुल स्टॉप आहे? फुल स्टॉप आहे। ॿिया सोच डैडी मसा? कज़न्स वग़ैरह न आहिनि? कज़न्स खे छो ॾियां? अड़े पंहिंजा पैसा आहिनि। इरफान त सभु पैसा कज़न्स में विराए अची किसा ख़ाली करे आया आहिनि। मुंहिंजा कज़न्स त छा, मुंहिंजी तव्हां मूंखे बि ॾियो न। मां पाण तव्हां खां वठण वारो हुयसि। तव्हां वॾा आहियो, तव्हां ॾियो। मां कद में वॾो आहियां तव्हां खां। न मां न एज उमिरि में वॾो तव्हां थोरी वॾा आहियां। आहियो। फैसलो कयो न तव्हां। ॾिसो मां इहो चवंदसि कि जॾहिं ईद जो ॾींहुं आहे उमिरि न त पुछे पोइ माण्हू। बिना ईदी ॾींहुं असां सां न ॻाल्हायो था। ईद अच्छा। ईंदो त ॻाल्हाईंदा। साईं शाह साहब अच्छा छा हाल आहे? असां बिना ईदी वठण जे न पाण में ॻाल्हायूं। ॻाल्हायूं। हाणे हेॾे ईदी जो शर्त अची वियो आहे। लेडीज़ हूअं ई मर्दनि खे ॻाल्हाइण कोन ॾींदियूं कोन आहिनि। ॾींदियूं आहिनि साईं। इहो ग़लति ॻाल्हि आहे। इहो मिथ आहे, इहो ग़लति आहे। इहो बिल्कुलु ग़लति आहे। ऐं न सही आहे, ग़लति किथे न आहे? इहो ग़लति आहे। चवंदा आहिनि न, त इहो ग़लति आहे। चार छोकिरियूं तव्हां औरतूं विसारियो जेकॾहिं न, किथे हाणे वेठियूं 8 हुजनि, मार्च ताज़ी गुज़री आहे। जी ॾिसो न हींअर टई चारई ॻाल्हाइनि पियो पाण में, असां चुप करे वेठा आहियूं। एक्चुअली जीअं ई असां पाण में ॻाल्हाइण शुरू कयो त वरी ॻाल्हाइण शुरू अच्छा ख़बर आहे इन जो हिकिड़ो हिकिड़ो इन जो रीज़न आहे। रीज़न जी ख़बर आहे, हाँ, ख़बर आहे रीज़न रीज़न जी जी असांखे कहिड़ी ख़बर आहे। रीज़न जी असां ख़बर आहे? वॼण वेठा आहियूं माना न ॻाल्हायूं। न, हे इहा ॻाल्हि सम्झनि न था आहे। ते मर्दनि जो आवाज़ बिल्कुलु दबाए। ईअं इहा ॻाल्हि न आहे। असल में ईअं नथी औरत जे अंदरि न सदियनि जी कावड़ आहे, छाजी का वॾा? मर्दनि ते सदियनि जी पीड़ा आहे औरत जे अंदरि। मर्दनि ते पोइ जॾहिं उनखे, हा बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे।
सभिनि उन में नथा अचनि पर जेको सदियनि खां वठी हिकिड़ी तारीख़ हलंदी थी अचे त उहो ॿुधाए थी त जेका पीड़ा ऐं जेका औरत जी आहे ऐं जेको उन्हनि जे अंदरि जेको गुबार भरियल आहे खूबसूरत वजूद आहे हिन धरतीअ ते ऐं दुनिया जा जेके रंग आहिनि वजूद ना है वो तमाम ज़हीन वजूद भी नो आहे डाउट सिर्फ़ खूबसूरत न चओ था त हाणे पाण जेकॾहिं दुनिया जे वॾनि ज़हीन माण्हुनि जी ॻाल्हि कयूं त उन्हनि खे बि त जनम औरत ई ॾिनो आहे न बेशक ही दुनिया अणपूरी आहे औरत खां असां सवाइ इहा ई ॻाल्हि सदाईं सभिनी खे सम्झाइण जी कोशिश कंदा आहियूं कि जंहिं हाणे ताक़त फिरी ते गिरी को पंहिंजी बि तारीफ़ नास कंदा थो असां करे मर्द वेचारा असां मर्द वेचारा न ईअं न माना असां तव्हांजी बि तारीफ़ कंदासीं पर अॻु में असां पंहिंजी तव्हां तारीफ़ कंदासीं ॾिसो न, हलो ladies जे कंटिन्यू लाइ- कयो हाणे मां हाणे पाण हीअं था ॻाल्हाइण ई कयूं नथा ॾियनि, बस ठीकु आहे चवनि था, मां और तूं ॻाल्हाइण असल में नथी इहो ई त ॾियनि, इहा ई त चङी ॻाल्हि आहे कि जिते तव्हांजो 8 मार्च गुज़री वियो आहे जेके तव्हां तकरीरूं औरतुनि ते करणियूं थी असांजो वियूं 8 मार्च हाणे सही हर पाण ॾींहुं गानो हूंदो था आहे। ॿुधूं हिन खां वाह, संधिया खां पाण संधिया सॉन्ग था गानो ॿुधूं अरे, पोइ वरी फरज़ाना गुल खे बि कष्ट ॾिसो, 8 ॾींदासीं मार्च जी ॻाल्हि ई ख़राब मूंखां ख़तम करे कहिड़ो song छॾी ॿुधंदा? इरफान। तव्हां कोई बि सॉन्ग ॿुधायो को जलाल चांडे जो भले हुजे मुख्तियार शीदी जो हुजे जेको तव्हांखे वणे न वरी असल तव्हां में दुख कंदो त असांजो मां सॉन्ग न दुख ॿुधो कंदसि। असां खां सेहरा चबरायो न न न इहो बिलेम बि असां वेचारनि मर्दनि वेचारा लाइ वेचारा न, मां मर्द पोइ त ॿुधाए सदाईं छॾींदमि। वेचारा। ॿुधायो ख़ैर अॻु में जेका सिंगर आहे अलाह उनखे मौक़ो ॾिजे ठीकु आहे फरज़ाना खां था फरज़ाना ॿुधूं खां ॿुधूं था जी फरज़ाना छा ॿुधाईंदा हुआ वारे असांजी वारी थींदी सिंध सरापा सारी थींदी वारे असांजी वारी थींदी सिंध सरापा सारी थींदी वारे असांजी वारी थींदी सिंध सरापा सारी थींदी सिंध सरापा सारी थींदी वारे असांजी वारी थींदी सिंध सरापा सारी थींदी
थींदी वारे असांजी वारी थींदी सिंध सरापा सारी थींदी सिंध सरापा सारी थींदी वारे असांजी वारी थींदी सिंध सरापा सारी थींदी वारे असांजी वारी थींदी सिंध सरापा सारी थींदी। वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं बिल्कुलु तमामु सुठी जेको आहे सो सिंध लाइ दुआ हुई हिन में। ऐं जज़्बो त हिकिड़ो आहे न धरती वारो जेको आहे सो अब ॾाढी मुश्किल सां इरफान खे कंट्रोल कयो आहे, न त इरफान हुते साम्हूं फ्लोर ते बीठो वो भी ऐं तारा बि जेका न माइक खां बदल न त तारा बि अचण वारी हुई। सिंधी माण्हुनि जी जेकर ॻाल्हि कयूं त हिन मिटीअ में अलाह साईं अहिड़ी का शइ रखी आहे, हूअं त धरती सां प्यार मोहब्बत पाबो हर इंसान करे थो, बेशक, पर सिंधी माण्हुनि में अलाह साईं हिकिड़ी अलॻि ई ख़ासियत रखी आहे। हसास सफ़ा माना हद दर्जे ताईं हसास आहे सिंधी माण्हू सिंध जे हवाले सां, पंहिंजी धरती जे हवाले सां थोड़ा सा पॉजिटिव भी थी वेंदा आहियूं। हा न तमामु घणा हसास आहियूं। को बि जीअं हाणे घणा ई मामला थिया आहिनि, दरिया वारो मामलो ॾिसो तव्हां, ॿिया मामला थिया आहिनि, हुनमें तव्हांखे सिंध में केतिरा ई तव्हांखे नज़रियाती तौर ते डिफरेंसिस हुजनि, लेकिन सभु हिन ॻाल्हि ते सभु गॾु आहिनि। इन्हनि ॻाल्हियुनि ते जिते सिंध जी ॻाल्हि ईंदी, कारुंजे जी ॻाल्हि ईंदी, असांजे असासनि जी ॻाल्हि ईंदी, असां सभु गॾु बीठा आहियूं। ऐं इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। इन में असांखे पंहिंजे अंदरि ॿधी अञा घणी करण जी ज़रूरत आहे, छो जो सदाईं असां इहो ॾिसंदा आहियूं कि जेके माण्हू शिर पसंदि हूंदा आहिनि उहे मज़हबनि में, ज़ातुनि में ऐं ईअं डिफरेंट ॿियनि ग्रुप्स जे अंदरि या ग्रुप जे विदिन बि माण्हुनि खे विढ़ाइण जी कोशिशि कंदा आहिनि। त असांखे वधीक ॿधी ॾेखारण जी ज़रूरत आहे ताकी अहिड़े क़िस्म जे शिर पसंदि माण्हुनि खे मिली करे माण्हू बैक ऑफ करे। सही ॻाल्हि आहे। तारा भी कुछ ॻाल्हाइण चाहींदी हुन ॻाल्हि ते? न ॻाल्हाए छॾियो। तव्हांखे ॾाढो अच्छा इहो ये लेवा में बना हुआ था ना, ये कुछ इसका बलोची टाइप जो है ना, इसका एक टच आ रहा था बहुत। हाँ, रिदम बहुत अच्छा आ रहा था, बहुत मजे का आ रहा, नो डाउट। हमने कोशिश की कि आप तारा ने बहुत कोशिश की कि वो अपना थोड़ा सा माइक के साथ जो है ना वो बंधी हुई थी माइक के साथ, नहीं तो वो नहीं तो मैं फ्लोर पे उठ आ जाती, जाती, आपके साथ देती। अच्छा हिकिड़ो तारा जॾहिं ये गीत ॻाइण पियो त तव्हां हिकिड़ो झूमर वारो स्टाइल कयो पिया, तव्हांजो बि तालुक उत्तर खां आहे ऐं मुंहिंजो बि तालुक उत्तर खां आहे, इरफान जो बि उत्तर खां ई आहे, है न? त असां जेको अॻे ॻोठनि में राज्यनि में जॾहिं वेंदा हुआसीं शादियुनि जे मौक़नि ते, हिकिड़ो घेरो तोड़े उहे मर्द हुजनि, तव्हां मर्द बि आयो, ईअं न सोचिजो तव्हां सां ज़्यादती थी वई। माना तव्हां बि इहो, तव्हां वटि बि इहा सॼी महफ़िल थींदी आहे जेको झूमर खेॾबो आहे, ईअं वॾो हिकिड़ो सर्किल ठाहे करे, ऐं औरतुनि जो बि थींदो आहे ऐं जेको आहे सो औरतुनि जो बि थींदो आहे। तव्हां सभु कुझु आहे असांखे इंग्लिश मतिलबु फैमिली में ईअं को डांसर न आहियूं, लेकिन झूमर त कंदा आहियूं। अगरि असांखे उर्दू गाननि ते डांस ईंदो आहे त हिकिड़ो झूमर आहे, हुनजो पंहिंजो अगरि फैमिली इवेंट्स ते मुंहिंजे ख़्याल सां डांस हर माण्हू कंदो आहे, कंहिं बि क्लास, कंहिं बि पर्सनल जेको आहे न, असां ज़ोरी बि चराईंदा आहियूं घर जे मर्दनि खे बि, चवंदा आहियूं थोरो घणो हिलो, इवेंट कोई अहिड़ो मौक़ो हुजे, ॾिसो डांस तव्हांखे नचण तव्हांखे ख़ुशी ॾींदो आहे, ख़ुशी जो इज़हार जो सभिनी खां जेको हिकिड़ो सभिनी खां आसान हिकिड़ो तरीक़ो आहे, उहो तव्हां ईअं माना कोई बि स्टेप खणी झूमंदा तव्हां ख़ुशि आहियो। इवन जॾहिं कल्चरल डेज हूंदा आहिनि, जीअं असां आउट ऑफ कंट्री में, आई रिमेंबर 2024 में पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट करण वर्ल्ड यूथ फेस्टिवल में वयमि, उते तमामु दुनिया जा माण्हू पंहिंजी ड्रेसिस, फूड्स, डिफरेंट शयुनि सां पंहिंजा डांसिस बि कल्चरल ॾेखारनि पिया। बेसिकली कल्चर सां ई आहे न, डू इट साईं कमर शाह साहब, कल्चर पंहिंजो बिल्कुलु सिर्फ़ इहो न आहे पर इहो बि आहे। इहा ॻाल्हि मां चाहियां थी त हिते करणु घुरिजे, छाकाणि पाण जॾहिं बि पंहिंजा एकता जे जेके ॾींहं ईंदा आहिनि त ज़रा सभु ख़ुशि हूंदा आहिनि, झूमंदा आहिनि, त हिन ते ॾाढो क्रिटिसिज़म थींदो आहे सोशल मीडिया जे हवाले सां। कल्ह मां हिकिड़ी क्लिप ॾिठी, हुन में हिकिड़ी कंहिं ॿाहिरे मुल्क में ख़ातून आहे, उहा घर खां ॿाहिरि निकिरे थी ऐं घर जे ॿाहिरां घिटी में हिकिड़ो स्केच ठाहे थी, ग्राफ थी ठाहे, जंहिंमें स्टेप्स थी ठाहे, जीअं ॿहिराड़ी में रांदियूं थींदियूं आहिनि, तीअं हू मथां डांस थी लिखे, हुन खां 1 2 3 खाना थी ठाहे, ईअं 8-10 खाना लिखी, हुन खां पोइ लिखे थी फनी मूवमेंट। जेके माण्हू हुतां अचनि था उहे डांस कंदा अॻियां था वञनि, कमाल आहे जेकॾहिं ॾिसे त। हूअं बि नचणु असांजे ख़ुशियुनि में त कई सालनि खां वठी नचूं पिया ऑलरेडी, नचूं पिया, ऐं नचाइण वारा
नचण प्लीज डोंट कंफ्यूज टू डिफरेंट कॉन्सेप्ट्स तव्हां इहो त ॾाढो ग़लति करे रहिया आहियो तव्हां नचाईंदा बि आहियो अहिड़ी ॻाल्हि न आहे नचण हूंदो आहे साईं जी हाँ, your बिल्कुल। cultural representation and within वो भी the- कल्चर असां वो भी हिते कल्चर आहे वो भी कल्चर आहे नचण में असां हिकिड़ो हिते कल्चर आहे। ज़ाल मुड़ुस जा जेकी ऐं घरू जेके असां मामला हिते हूंदा कोई आहिनि मर्दनि जा ॾुखड़ा न ॿुधण त लाइ ज़ाल वेठा मुड़ुस आहियो। वारे पासे छो था वञो साईं तव्हां हिकिड़ो चओ न माण्हू जेकर नची रहिया मुलाज़मत करे थो वो ऑफिस में भई वेचारो तव्हां नचे थो न। mutual बिल्कुल, बिल्कुल, relationship बिल्कुल। create वरी घर में अची कयो, नचे it's थो। up to you। अच्छा घर में अची आङुरियुनि ते नचे थो। हा अच्छा डांस डांस हूंदी आहे उनखे इहो त हाणे फ़ैसिलो साईं इम्तियाज़ी कॾहिं बि सलूक नथी न कयो सघंदो त त हीअ- केरु कंहिंखे अच्छा, तो हिकु आङुरियुनि गुड ते डांस नचाए। आहे न, ये न, बैड डांस तव्हां आहे ॾिसो त असां जेकॾहिं बैठ माशूक करे चयोसीं। माशूक शर जे ॻाइण ते जी जी माशूक शर जे ॻाइण ते माण्हू नचनि था। हा इहो बि त हिकिड़ो असांजे कल्चर जो जुड़ो हिसो थी उनखे वियो। रक्स न चवंदासीं उनखे रक्स न चवंदा उनखे न चवंदा। उनखे छा चवंदा उनखे चवंदा हे नाच था कनि अच्छा डांस था कनि अच्छा डांस डांस आहे त कहिड़ी अच्छा पहिरियां शादियूं थींदियूं हुयूं या अहिड़ियूं के महफ़िलूं थींदियूं हुयूं त उन में माण्हू को सिंगर ॻाईंदो हुयो त नचंदा कोन हुया। हाणे माण्हू नचणु शुरू था करे ॾियनि सही त इहो जहिड़ो की असांजे कल्चर जो हिसो ई ऐं नचण डांस सुठी शइ अथव साईं ख़ासि करे मर्द जे लाइ छो जो औरत त उअं ई पाण घरनि में बि इवेंट्स ते कनि थियूं पर मर्द जे लाइ इहा हिकिड़ी ॾाढी सुठी शइ अथव मां त वरी हिनखे थोरो मेडिकल हिसाब किताब सां या थेरेपी खणी चऊं वठंदो आहियां थेरेपी त आहे। जेके जी हाँ। स्ट्रेस आहिनि उहे ख़तमु थींदा आहिनि बिल्कुलु हक़ीक़त सही, आहे सही। इहा ॻाल्हि त माना आहे जेको मौसीक़ी कमु करे थी ईअं ई रक्स बि हिकिड़ो बिल्कुलु तव्हांखे ख़ुशी ॾिए थो न ॻाल्हि त उहा ई अची वई तव्हांखे ख़ुशी ॾिए थो मां त एतिराज़ कई कोन मूं त चयो अच्छा डांस हींअर डांस तव्हां आहे हिकिड़ी ॻाल्हि कई त मर्द बि नचणु लॻंदा आहिनि त जेको झूमण लॻंदा आहिनि, इन जहिड़ी शइ जो चइजे। साईं तालुक वरी बि असांजी तहज़ीब सां ई आहे ॾिठो वञे त मोइंज दाड़ो जो Exactly, जॾहिं मां चवण मोइंज वारो दाड़े जी हुयुसि। खोटराई थी आहे बिल्कुलु, त पहिरीं बिल्कुलु। ॻाल्हि असांजी तहज़ीब मां Dancing किथां girl, हथियार न आहिनि उहो, मिलिया जी। ठीकु आहे ऐं संबारा मिली जी जेका हाँ। मूर्ति आहे जेको बिल्कुलु। डांस कंदी हुई Dancing doll, त yeah। डांसिंग गर्ल मिली आहे त इन करे चवंदा था रक्स हुयो असांजे कल्चर में हाणे ईद ते हा था पर अचो। कुझु घणो थी वियो आहे कंहिं हाणे- कंहिं टाइम कुझु घणो थी वियो हाणे ईद ते था आहे सिर्फ़ु अचो। इन ते ई फोकस न कजे हा त सही, छा सही। पचाए आया हो तव्हां घरों मां छा पचाए आहियां अच्छा मां जेको न सयूं राति जो ई पचाए छॾींदी आहियां राति जो ई उहो सुबुह में सयूं खाराईंदा आहियो यानी तव्हां शीर खुरमो असां हा शीर खुरमो जेको हा चऊं था अच्छा इन ते बि साईं ॻाल्हाईंदासीं ॻोठ में कहिड़े टाइप जी मां पंहिंजो बि हिकिड़ो एक्सपीरियंस शेयर कंदमि मां सयूं पचाईंदी आहियां मारी राति जो छाकाणि असांजे घर में जेकी बि आहिनि उन्हनि खे थधियूं वणंदियूं आहिनि ऐं मूंखे पर्सनली गरम वणंदियूं आहिनि बि डेवलप थधियुनि में न मूंखे गरम वणंदो आहे शीर खुरमो जेको हूंदो आहे गरम करे खाई वठंदी हा मां ओवन में गरम करे खाई वठंदी आहियां ऐं राति जो पचाईंदे पचाईंदे खाई वठंदी आहियां जेतिरो मूंखे खाइणो सयूं ऐं हूंदो रद पचाए जी ॻाल्हि आहे थी ऐं मां वई, ॾींहं जो पाण घर में हलूं कुकिंग न था। आहियां कंदी छाकाणि असांजी अहिड़े तरीक़े सां प्लानिंग थियल हूंदी आहे अम्मी वारनि ॾे वेंदा आहियूं वरी राति जो हा वरी राति जो मां पंहिंजे सावरनि में साईं, वेंदी ईद आहियां त स्पेशल मुंहिंजो इवेंट आहे छा त सर मां त बचियल आहियां ईद स्पेशल इवेंट आहे त बिल्कुलु, पोइ उन ते बिल्कुलु। तव्हां कंदा आहियो कुकिंग वग़ैरह घर में या हेल्प आउट न अजीब ॻाल्हि आहे त मां कुकिंग कोन कंदा ई न आहियो पंहिंजी। बाक़ी हाणे कराची में छो त मूंखे काफ़ी टाइम थी वियो आहे ऐं मुंहिंजी हिते एजुकेशन जे हवाले सां कराची में आयो हुयुसि त हॉस्टल में रहंदा हुआसीं उते त अंडा टमाटर ठाहे वेंदा हुआसीं जल्दी में फर्स्ट क्लास ऐं पचाइण अची वियो अची वियो जंहिंमें चांवर वांवर पचाए वेंदो आहियां मानी पचाए वेंदो आहियां मानी बि सुठी पचाए वेंदो आहियां ऐं सब्जी शब्जी बि पचाए वेंदो आहियां इहो कराची सेखारियो सही पर हाणे त शादीशुदा ज़िंदगी हिन में त हाणे कोन हाणे बचरा त कॾहिं ज़ाहिर कॾहिं कॾहिं मोकल वारे ॾींहं ते हम्म को हिकु अधु आइटम या वरी वाइफ सां गॾु किचन में बीहण वारी जेका प्रैक्टिस हूंदी आहे तव्हांजी बि हूंदी आहे अच्छा नंढे हूंदे तव्हांजे ॻोठ में माना असां जॾहिं कराची जो हिकिड़ो रिवाज ॿियो आहे जेको पचाइण करण जो ॻोठनि में छा पचंदो हुयो ईदनि जे मौक़नि ते ॻोठनि में सयूं सयूं अॻु में कचे तो अटे जूं मशीन सयूं हूंदी जेके सही हथ वारी वॾी अटे वारी मशीन, खट जे हुन सां ॿधी करे हुन मशीन खे ॾाढो सख़्तु अटो हूंदो हुयो 4-5 असां ॾींहं हुनखे बि पहिरियां इंजॉय कंदा ठाहिण हुआसीं शुरू नंढे हा हूंदे। सही 4-5 ॾींहं पहिरियां ठहंदियूं वरी जी, जी, सुकंदियूं बिल्कुलु, बिल्कुलु। हा खटुंडे Even उन्हनि their उन्हनि taste सां be बि- different. अच्छा Yes. अॼु बि उहे सयूं जेके आहिनि से ॻोठनि मां अचनि थियूं हिते गिफ्ट जे तौर ते थोड़ी ऐं जेकी असां- थिक वारियूं जी 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 थिक वारियूं हूंदियूं न असां हुनखे अॼु बि इंजॉय कंदा आहियूं त खीर में हुनखे पचाए करे वरी हुन में खीर विधो वेंदो आहे पोइ वरी थधियूं कयूं वेंदियूं आहिनि जीअं तव्हां ज़बरदस्त हा थधियुनि शयुनि जो ज़िक्र कयो त अॼु बि उन्हनि जी शयुनि जी टेस्ट उहा ई आहे हा अच्छा मां पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां नंढे हूंदे असां वरी हिकु भेरो ॿीहर रिपीट कंदासीं कराची में जा हुआसीं हिते ई निपियासीं त हिते ॻोठ ॾे ईदियूं न थींदियूं असांजी सभु ईदूं कराची में ई थींदियूं हुयूं हिकु भेरो हा ऐं कराची में छा आहे जो तव्हांजो वालिद साहब जेको बाबा आहे
हो वध खां वधि ईदी ॾे थो, पाड़े में को हिकु को ॼाण सुञाण वारो अंकल आंटी कुझु ॾेई छॾनि, उन्हनि जी दिलि उन्हनि खे तरस अची वञे त उहो ॾेई छॾनि, असां सयूं खणी वञूं था। ॻोठ में हिकु भेरो मूं ईद कई त मां थोरो उन डिसअपॉइंट थियां पई त जेकी शयूं पचनि पियूं। मुंहिंजे ॻोठ में जेको सीरो हूंदो आहे न, जेको सूजी जो हलवो जेके चवंदा आहिनि, उहो पको मानी कणिक जी मानी सां गॾु, ठीकु आहे। ऐं मां चवां पई यार इहो छा आहे, असां पंहिंजे घर में पचंदो हुयो न ॻोठ में। अच्छा मां ॾाढी मायूं इहा शइ मूंखे ख़ुशी न पई ॾे, पर जॾहिं ईदियूं मिलणु शुरू थियूं, वाह वाह, मुंहिंजो त ठठ थी विया। माना ईदी मूंखे ईदी मिली, मां ईदी ख़ुशि थी वियो। अल्टीमेटली पैसा मिलण सां मां खे ख़ुशी थी। अल्टीमेटली हर ॿार खे थींदी आहे, हर ॿार खे थींदी आहे ईदी जे मौके ते ॿार खे ख़ुशी जाजी हूंदी आहे। फौरन खे ईदी मिले बस उहे माइट वणंदा आहिनि, जेके ख़र्चो ॾींदा उहे माउ पीउ जा बि उहे दोस्त वणंदा तव्हां आहिनि घणी ओगाड़ी कई आहे, ऐं उहे सफ़ा न आहिनि वणंदा घणी ओगाड़ी कई आहे अॼु। ॿारनि एक्चुअली जेके ॿारनि खे असां ॾींदा आहियूं घर में ईदियूं, त उन्हनि जी डिमांड हूंदी आहे, त इन लाइ असां हाणे उन्हनि खे एनवेलप में बंदि करे ॾींदा आहियूं ताकी ख़बर ई न पए। असां ते 20-30 रुपया फिक्स हूंदा। तव्हां नथा ॾियो ईदी? हा हा, इनखे मथे न हूंदो। तव्हां ईदी नथा ॾियो? तव्हां घणी ओगाड़ी कई आहे? अरे उहो ॾींदो, तव्हां ॾियो त असां वञूं न। घणी ओगाड़ी कई अथव हींअर ताईं? तव्हां हाली त ॾियो न, ओगाड़ी खे छॾियो। ठीकु आहे, ऑन स्क्रीन या न न ऑन स्क्रीन छो ॿुधायां, तव्हां ॾियो त मां वञा। ऑन स्क्रीन ॾियां मां पैसा? यकीन कयो ईदी असां चाहियूं नथा फिलहाल तव्हां वञो, इन करे इहो ईदी न ॾेई रहियो आहे। ऑन स्क्रीन पैसा ॾियां वठंदव? वकील साहिबा ईदी ईदी ठीकु आहे, वठंदी? ऑन स्क्रीन या पैसा वठंदो? पक्का आहे? वापसि न कंदमि? पक्का आहे? पोइ इन में छा आहे, ईदी वठण में? ठीकु आहे, मुंहिंजी ऑफिस में मुंहिंजो पर्स पियो आहे, जेकॾहिं को खणी अचे मां चवां थो न, जेकॾहिं हाणे तव्हांजी ईदी आहे, गुलज़ार साहब जे हथ वस, ऑनलाइन ट्रांजैक्शन कयो। गुलज़ार साहब जे हथ वस आहे, मोबाइल ऑफिस में पियो आहे, ऐं पर्स बि उते पियो आहे। हर प्रोग्राम जे दौरान असां फोन यूज़ न कंदा आहियूं न, डायरेक्ट फॉरवर्ड कंदा आहियूं। तव्हां न के मामले में मां इन सां गॾु आहियां, हिनखे बि त ॾियणी पवंदी न। असांखे ॿधी रखणी मूंखे आहे। लॻे थो तव्हां असां ॿिन्हिनि जी ईदी रोकी करे सभु असां चाहियूं त ॾिसो ॿार खे जॾहिं ईदी ॾिबी आहे न, उहो फौरन ईअं न ईअं गायब थी वेंदो आहे। तॾहिं नथा ॾियो। असां चाहियूं था तव्हां हिते वेहो, असांजी नशरियात खे 4 चंड लॻनि, माण्हू तव्हांखे ॾिसनि न, तव्हां हिकु त हिन भेरे गेटअप एॾो सुठो करे आया आहियो, चेंज इलाही वक़्त खां पोइ मूं तव्हां में चेंज ॾिठो आहे। घुमी आया ये रोडनि ते शो क्या थी? अच्छा ये पंहिंजो पाण कटिंग थी वई, पाण थी बाइक ते पिया घुमो छा? जेका रोडनि ते घुमंदी आहे न, हाणे माण्हू नहीं कई आहे ईअं। अच्छा अच्छा अच्छा, तव्हां टिकटॉक जी इन्हनि शयुनि जी हद ताईं आयो या कुझु माना अंदरि अथव अहमद फराज़ को दफ़न थियल का शायरी बायरी? दफ़न इलाही कुझु आहे, हाणे ईअं थोड़ी आहे बसि मिंट में ॿुधाए छॾियो। बाक़ी छा करणो पवंदो हिते? न तव्हां तारा जे लाइ ॿुधायो त बाइकर बि आहे? जी जी हा, बाइक हलाईंदी आहियां माशाल्लाह। ऐं हाणे त छोकिरियूं कराची में काफ़ी ऐं हैवी बाइक हलाईंदी आहे, ॾे पई पिंक स्कूटी, हैवी बाइक हलाईंदा आहियो न। इहो हुकूमत जेका पिंक स्कूटी ॾे थी न, हुकूमत वारा असां ई वेठा आहियूं। ईअं ई ॾियो। अच्छा 2-3 दफ़ा त माना उॾी वई हवा में। हाँ अच्छा, मोटरसाइकिल तो हुई, हैवी बाइक त उॾण, मतलब हैवी बाइक ते तव्हां हार्ले डेविडसन हायाबुसा हलाई आहे या ॿुधी आहे? न मूं कॾहिं कोन हलाई आहे। ॿुधी आहे हायाबुसा? ॿुधी बि कोन्हे का। छो पोइ किथे रहो था? डिफेंस में रहंदो अरे त सर त ॿुधाए वो उन्हनि शयुनि खे तव्हां उन्हनि खां जीप जो पुछी वठो, गाड़ी जो पुछी वठो। जानवर जो नालो आहे? जानवर न, बाइक जो नालो आहे। अच्छा बाइक है, हेवी बाइक है। हाँ इट्स 2800 सीसी 3000 सीसी। प्रमोशन था क्यों उन जो बाइक जो प्रमोशन था क्यों? को ब्रांड ना है, नालो आहे, प्रमोशन ना। ॿुधायो का शायरी बारी ॿुधायो त ये माण्हुनि खे ख़बर पवे भई तारा माइक खणी तो रोडन ते न घुमंदी, शेरो शायरी भी ईंदी अथस। न दिल होता न दिल रोता, न दिल दिल से जुदा होता, न तुम इतने हंसी होते कि दिल तुम पे फिदा होता। वाह वाह, क्या बात है, वाह वाह वाह, जबरदस्त, गुड वन। सीरियस न वठण निकाल न न सीरियस न वठजो बिल्कुल भी। हां अगते बस ना खत्म एतिरो ई आहे। दिल वेचारो सही उन जो कम आहे रत सर्कुलेट करण। ऐसे ही दिल के नाले ते केड़ा धंधा शुरू किया अथनि? सही सही है ॻाल्हि आहे। मुंछा छड़ियो दिल के। हले केड़ो माना दिल वेचारो फासी वियो आहे। न असल में दिल में भी हिकिड़ी दिमाग हूंदी आहे। दिल में भी दिमाग हूंदी आहे? हाँ। वाह, अच्छा थोड़ी होंदो है दिमाग फरजाना, दिल में दिमाग नहीं, दिमाग अपनी जगह पे होता है और दिल अपनी जगह पे होता फिर है। इंसान दिल से क्यों सोचता दिमाग है? इधर होता है, दिल इधर फिर होता है। इंसान दिल से क्यों सोचता है? दिल लेफ्ट पे होता है, राइट पे। आप लेफ्टी का, दिल से लेफ्टी। सोच रहे हो, आप दिमाग से नहीं सोच रहे, आप दिल से सोच रहे हो। सोच के फिर दिल से दिल का काम सोचना है ही नहीं। अच्छा दिमाग से सोच के दिमाग फिर से दिल से सोच पूछते के हैं, दिल से और दिल पूछते के लिए तो झंझट ही झंझट है। वैसे आप दिल से सोचती हैं या दिमाग से सोचती हैं? बकौल इनके को बेड़ो पार आ दिल सा। दिमाग से sometimes गाइस दिल कहता है और दिमाग सोचता है।
दिल कहता है, दिमाग दिल सोचता कहता है ये भी करना है, वो भी करना है, वो भी, दिमाग फिर बताता है करना है या नहीं करना है। हथ हुआ जो है दिल तो तभी मैंने बोला ना दिल में भी दिमाग होता है, हाणे भला कुछ गानो हाणे तो या ॿुधायो दिमाग में दिल होता है। इहो असां गुज़ारिश कयूं था जेके भी साइंटिस्ट असांखे ॾिसनि था, अजहिड़ो उथारे हिकिड़ो छॾियो आहे। उहे ॿुधाइनि त जेके साइंटिस्ट आहिनि जेके असांखे ॾिसनि था उहे महिरबानी करे ॿुधाइनि त छा दिल जे अंदरि दिमाग़ हूंदो आहे, जेकर हूंदो आहे त उहो छो बायोलॉजी जे बुक में शामिल न आहे। हींअर असां केॾो बहस वेठा था कयूं, गानो बस तव्हां ॿुधायो। इहो हिकिड़ो अहिड़ो मुंहिंजे उहो शाइरनि वारी जेका दिलि आहे, शाइरनि वारी दिलि आहे, उन जे अंदरि दिमाग़ हूंदो आहे शाइरनि वारी। बाक़ी जेका बायोलॉजिकल दिलि आहे उन्हनि जी अलॻि दिलि आहे न। असां दिलि खपाए छॾी आहे, बयानूं वतल आहे, दिलि कीअं खपाए बि, दिलि कीअं खपाए, वाकई सही ॻाल्हि आहे। हणो दिलि ते जेके गानो सभु दिलि ते, दिमाग़ वेचारे ते हिकिड़ो गानो ठहराए त सघे थी, रिपेयर थी सघे थी, उहा बाईपास जेका थी दिलि आहे सघे न थो। उहा माना तुंहिंजी खपाइण दिलि जो मूंसां, सिस्टम आहे। मुंहिंजी दिलि तोसां साईं कहिड़ो कमु था वठनि। मुंहिंजी दिलि खणी वे, मुंहिंजी दिलि खणी खणी कीअं थो वञे दिलि। बस हले कहिड़ी दुनिया आहे उहा शाइरनि तव्हांखे जी। ख़बर आहे खपाइण वारो सिस्टम छा आहे? छा कहिड़ो? इहो जेको तव्हां दिलि खपाए छॾी न, उहा खपाइण जो सिस्टम ॿियो सिस्टम आहे। अच्छा उहो सिस्टम असां बस अच्छा इहो ॿियो सिस्टम आहे, पोइ सम्झंदासीं सिस्टम खे, पोइ सम्झण प्रोग्राम खां पोइ था सम्झूं, हा न। हाणे को दिल ते ई गानो ॿुधाए छॾो। गानो अच्छा संध्या गानो ॿुधाई। ॿुधूं था, दिलि पर अॻु में कई जेको आहे साईं हाणे ईद जे हवाले सां कुझु सुठो मैसेज ॾियो सभिनी धरती वासियुनि खे। ईद जो मौक़ो ऐं ख़ुशियुनि भरियो मौक़ो आहे, इन ते यकीनन मां सभिनी सिंध वासियुनि खे इहो ई चवंदुसि त मुहबतूं बिखेरियो, जेतिरे क़दुरु थी सघे। मुहबतुनि जो जहान आहे, ज़बरदस्त मोहब्बतुनि जो जहान आहे। असांखे गानो ॿुधणो आहे। इहो गानो मां ऑलरेडी 2 गाना चई वियो आहियां, हाणे मां एल्बम हिकिड़ी आणियां थो, एल्बम हिकिड़ी आणियां थो, उहा तव्हां पैसा ख़र्च करे वठिजो, मुंहिंजा सॉन्ग्स ॿुधजो। मैसेज हाणे तारा तव्हां बि कुझु सुठो मैसेज ॾियो। मैसेज इहो ई आहे त यंगस्टर्स लाइ, छोकिरियुनि लाइ, त वुमेन एम्पावरमेंट जे लाइ इहो चवंदमि तव्हां अॻिते अचो ऐं औरतूं जेका आहिनि उहा मर्दनि खां वधीक होशियार आहिनि ऐं तव्हां शाना बशाना कमु कयो, पंहिंजे भाइरनि सां, पंहिंजे फादर सां सपोर्ट कयो पंहिंजी फैमिली खे। ऐं जेको आहे अॼु जो दौर जेको हले पियो न, इहो चवंदमि त कंहिं ते बि भरोसो न कयो। ठीकु, इहो बा मैसेज जेको अथव इहो सिर्फ़ औरतुनि जे लाइ अथव। मर्द वेचारा कनि बंदि कनि, ॿुधनि बि था त इनखे इग्नोर कनि। कंहिं ते भरोसो न कयो ऐं मर्दनि लाइ इहो आहे त कंहिंसां बि सिंसियर हलो, लॉयल हलो, कंहिंजी लाइफ खे तव्हां जेको आहे ख़राब न कयो, इहो कम जो मैसेज आहे। कंहिंसां टाइम पास न कयो, टाइम पास जे चक्कर में कंहिंजी लाइफ जेको आहे उहा स्पॉइल न कयो। छोकिरियूं ॿुधो ध्यान सां, तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदव? मां मैसेज इहो ॾियणु चाहींदमि, असां सभु माण्हुनि जे मथां रिस्पॉन्सिबिलिटी आहे कम्युनिटी के, सोसाइटी के बहितर करण जी। त असां चाहे कंहिं बि फील्ड मां तालुक़ था रखूं, डॉक्टर आहियूं, इंजीनियर आहियूं, वकील आहियूं, मीडिया में आहियूं, पॉलिटिशियन आहियूं, कोई बि आहियूं, असांखे पंहिंजे मुआशरे जे लाइ ज़रूरु कमु करिणो आहे। उन में मां हिनखे चवंदमि वॉलंटियरिज़म खे। ऐं वॉलंटियर्स जी असां ॾिसंदा आहियूं कि माण्हू हेतिरी कोई ख़ासि इज़त बि न कंदा आहिनि। त मुंहिंजे ख़्याल सां जेको वॉलंटियरिज़म आहे, यानी रज़ाकाराना तौर ते हिकिड़ो माण्हू पंहिंजी ज़िंदगी जे हिसे खे, एनर्जी खे, पंहिंजे एफर्ट्स खे कंहिं बि शइ खे बहितर ठाहिण लाइ लॻाए थो, त उनखे उहा एहतराम, उहा इज़त, उहो मान ज़रूरु ॾियो, ताकी असांजे मुल्क में वॉलंटियरिज़म जेको थिए पियो उहो अञा वधीक बहितर तरीक़े सां थिए। छो जो मुल्कनि जी इहा हिस्ट्री ॿुधाए थी कि जॾहिं बि हुननि ते बुरो वक़्तु आयो आहे, उते रहण वारे माण्हुनि पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटीज़ खे सम्झंदे जेको हिसो विधो आहे, उन्हनि जूं क़िस्मतूं मटे छॾियूं आहिनि, उहे मुल्क तमामु घणो अॻिते निकिरी विया आहिनि। त रज़ाकाराना तौर ते वॉलंटियरिज़म जेको आहे उनखे घणे में घणो प्रमोट करणु खपे ऐं यूथ अॻिते अचे हिन में। ऐं हर माण्हू चाहे हो केतिरो बि बिज़ी आहे, रोज़ या वीकेंड ते ज़रूरु सोचो कि मां पंहिंजी कम्युनिटी खे बहितर बणाइण लाइ कहिड़ो कमु कयो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमाम सुठो मैसेज, ज़बरदस्त। फरजाना गुल साहिबा जी, आप भी कोई आप अच्छा क्या सा मैसेज देना चाहेंगी? बस मेरा मैसेज सबको ये है कि जैसे अभी रमज़ान का इतना मुबारक महीना गया है और हमने इसमें इतने रोज़े रखे, इबादतें की और साफ़ नीयत के साथ रोज़े रखे, तो वो जो नीयत है पूरा साल अल्लाह ताला हमारी साफ़ रखे। हम किसी से झूठ ना बोलें, हम किसी को झूठा आसरा ना दें, झूठी बात ना करें।
तो मेरा ख्याल है कि इसका फिर साल भर का असर रहेगा, इसकी रहमतों का, बरकतों का, रमज़ान शरीफ का। बस ये है मेरा सबको मैसेज। ज़बरदस्त। संध्या अमा को मैसेज ॾियण चाहियो? अॻु में तव्हां मैसेज जो असांजे न तव्हां सदाई चओ त तव्हां औरतूं वधीक आहियो, असांखे टाइम न ॾेई रहियो, मौक़ो न ॾेई रहियो, अॻु में तव्हां मैसेज ॾियो। मुंहिंजो ख्याल आहे 4 माण्हू मैसेज ॾिना आहिनि, तव्हां बि इनबॉक्स फुल थी वियो हूंदो जेके बि ॾिसंदा हूंदा। तव्हां इरफान चए त इन करे सभिनी जे मैसेजेस ते अमल कयो। हा, इन जे करे वधीक मैसेज न, बस नंढड़ी रिक्वेस्ट आहे त जीअं शाह साहब चयो, तारा चयो ऐं मारवी साहिबा चयो या मैडम फरज़ाना चयो ऐं जेको तव्हां चवण वारा आहियो, सही, उन ते अमल कयो ऐं ख़ुशि रहो, पंहिंजी ज़िंदगीअ में अॻिते वधण जी कोशिशि कयो ऐं जॾहिं तव्हां अॻिते निकिरो, कुझु थी वञो ऐं इन हैसियत में अचो या कैपेसिटी में अचो जो तव्हां कंहिंखे हेल्प आउट करे सघो, त ॿियनि जे लाइ न सही, घटि मां घटि तव्हांजी जेका पंहिंजी कम्युनिटी आहे, पंहिंजो शहर आहे, पंहिंजो ॻोठु आहे, पंहिंजो इलाइक़ो आहे, उन जे लाइ तव्हां ज़रूरु कुझु न कुझु कयो। तव्हांजे इन नंढड़े अमल सां अॻिते हली समीं हज़ारे माण्हुनि जी ज़िंदगी तब्दील थी वेंदी ऐं तव्हांजी जेका कम्युनिटी आहे उहा बि स्ट्रॉन्ग थींदी। बिल्कुलु, ज़बरदस्त। तव्हांखे कीअं ख़बर पई मां इहो मैसेज ॾियणो आहे? न, मां ॿियो मैसेज थी ॾियां। ठीकु आहे, इहो अच्छा, मैसेज मां सभिनी खां पहिरियों जेको आहे सभिनी नाज़रीन जेके बि ॾिसंदा आहिनि, तमामु ॾुखोईंदड़ वाक़िया इन्हनि रमज़ाननि में थिया, जहिड़े नमूने पाण इहो सॼो टाइम गुज़ारियो ऐं नो डाउट हर कंहिंजे घर में हिकिड़ो तॾो विछियल हुयो, जिन जे घरनि में जेकी बि हादसा थिया आहिनि, ऐं ॾुख अलाह साईं असांखे ॾींदो इन करे इहा आहे त असांखे ख़ुशियुनि जी सही सुञाण थी सघे ऐं उन्हनि ॾुखनि में असां जेको मायूस थियूं था ऐं रब खां मायूस थी था वञूं, इहा शइ ग़लति आहे। छाकाणि असांखे इन शइ ते यकीन रखिणो आहे त रब तव्हांजी सघ खां वधीक तव्हांखे कॾहिं बि तकलीफ़ न आहे ॾींदो, बल्कि उहे तकलीफ़ूं तव्हांखे ठाहींदियूं आहिनि ऐं उन्हनि खे सदाईं ईअं करे वठो ऐं ॾुखनि में ख़ुशियूं ॻोल्हे वठो। इहा ई ज़िंदगी आहे, छाकाणि ख़ुशियुनि जे इंतज़ार में वेहणो न आहे, इन्हनि मां ई कढणो आहे सभु कुझु। ऐं जेको आहे सो इन सां गॾो गॾु पाण जेको आहे सो मोकिलाणी तव्हां कयूं था ऐं वरी ॿिया महिमान ईंदा, ॿिया होस्ट ईंदा जेके तव्हांखे जॉइन कंदा ऐं ईद मल्हाइण जो सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो। बाक़ी गानो असां बसि बंदि कयूं त ॿुधूं था तव्हां खां। ठीकु आहे, असांखे इजाज़त ॾियो, अल्लाह हाफ़िज़। गानो ॿुधूं था असां सिंधीअ खां, बाक़ी असां खां पोइ नवां होस्ट, नवां महिमान, नवां चेहरा, नयूं ॻाल्हियूं थींदियूं अवां सां। असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह ने। अस्सलामु अलैकुम सभिनी धरती वासियुनि खे, जेकी बि धरती धणी आहिनि, जेकी हिते असांखे ॾिसी रहिया आहिनि, पंहिंजनि पंहिंजनि घरनि में वेठा आहिनि, या जेकी मुल्क खां ॿाहिरि आहिनि, जेके बि धरती वासी आहिनि, उन्हनि सभिनीनि खे असांजे पारां माना धरती टेलीविज़न जे पारां, असांजे सॼे सत पारां ईद जूं लखे मुबारकूं हुजनि, वाधायूं हुजनि। अॼु ईद जो ॾींहुं आहे ऐं अॼु असां तव्हां सां अची करे गॾिया आहियूं, छाकाणि ईद असांजी जेको आहे न तव्हां खां सवाइ पूरी कोन थींदी आहे। भिटाई सरकार इन लाइ चयो आहे त जेकी ईंदे चवनि आ, वेंदे चवनि वेह, छॾे सारो ॾे, अङण अच उन्हनि जे। हाणे असां तव्हांजे अङण ते अची वञूं या तव्हां असांजे अङण ते अचो, जीअं महिमान असांजे अङण ते ईंदा आहिनि ऐं तव्हां जेको आहे असां तव्हांखे चवंदा आहियूं अचो असांखे ॾिसो, त तव्हां पंहिंजो टेलीविज़न ऑन करे जेको असां सां गॾु जुड़ी वेंदा आहियो, इहो ई असल में ईद हूंदी आहे ऐं सही माना में उन वक़्तु असांजी ईद थी वेंदी आहे। ख़ैर मां घणो ॻाल्हाए वेंदमि, पोइ थोरो इरफान खे मोकिले ॾींदमि, मूंसां गॾु इरफान बि आहिनि ईद मल्हाइण जे लाइ। जी, ईद मुबारक हुजनि तव्हांखे। लॻे नथो तव्हांखे ॾिसी करे तव्हां ईद मल्हाइण आया आहियो असां सां। इहो त हाणे तव्हां खां जेको आहे न सो शायदि ॿिया महिमान बि ॻाल्हि ॿोल कंदे असल में कारे रंग जे करे शायदि तव्हांखे ईअं थो लॻे, पर लेट मी एक्सप्लेन त रंग कहिड़ो बि हुजे उहो ख़ुशियुनि जो ई हूंदो आहे। उहो पोइ अछो रंग हुजे, कारो रंग हुजे, ॻाढ़ो रंग हुजे, गुलाबी हुजे, छो जो जेके बि रंग आहिनि नेचर उन्हनि में ख़ुशी रखी आहे। बसि इहो अॻे माण्हू जी नज़र जो कमाल आहे त जेकर हू ॻाढ़े रंग में ख़ुशी ॾिसे थो ऐं कारे रंग में उदासी ॾिसे थो या दुख ॾिसे थो, सो जेकॾहिं तव्हां ईअं सम्झो था त कारो रंग इन जे करे पातो आहे त शायदि को ॾुख आहे, त तव्हांखे नज़र जो इलाज करणु घुरिजे। अच्छा मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, असल में इरफान तव्हां इहो कलर छो पातो आहे? मूंखे असल में तव्हांजी नज़र न लॻे, असल में ईद जो ॾींहुं आहे। गुलज़ार बंगवार साहब मूंखे फोन करे चयो त तव्हांखे कारो जोड़ो पाए करे अचणो आहे। हा, ऐं असां खां पहिरियां जेके होस्ट थी विया आहिनि उन्हनि खे बि कारो जोड़ो हुयो। अच्छा, उन्हनि वारा हा, थीम रखी आहे गुलज़ार भाई, पाण बि कारो जोड़ो पाए आयो आहे। पोइ मूंखे छो न ॿुधायो? रंगनि खां हटी करे पाण ईद जा जेके रंग आहिनि उन्हनि तरफ़ अचूं था। ईद जो ॾींहुं आहे, अवां सभु यकीनन ख़ुशि हूंदा ऐं असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं त इन्हनि ख़ुशियुनि खे ॿीणो कयूं, डबल कयूं, छो जो जीअं ॾुख वंडण सां घटि थींदा आहिनि, ईअं ई ख़ुशियूं वंडण सां वरी ॿीणियूं थींदियूं आहिनि, वधंदियूं आहिनि। यकीनन
तव्हां बि पंहिंजनि प्यारनि सां ईद जूं ख़ुशियूं वंडींदा हूंदा ऐं असांजे लाइ अव्हां ई प्यारा आहियो, अव्हां ई मोतबर आहियो जेके धरती टीवी जा रेगुलर ॾिसंदड़ आहिनि या जिन असांखे हाणे जॉइन कयो आहे त असां बि हाज़ुर थिया आहियूं त ईद जूं जेके ख़ुशियूं आहिनि उहे अव्हां सां वंडियूं ऐं अव्हां जे ख़ुशियुनि में शरीक बि थियूं ऐं तव्हां बि असांजे ईद जे ख़ुशियुनि में शरीक थियो ऐं हस्बे रिवायत असांखां अॻु में जेके होस्ट हुआ या जेके महिमान हुआ उन्हनि अव्हां जी ख़ुशियुनि में इज़ाफ़ो कयो, अव्हां जे मुस्कुराहटुनि में इज़ाफ़ो कयो। असां बि कोशिशि कंदासीं त जेके नवां महिमान असां सां गॾु आया आहिनि उन्हनि सां तव्हांजो तारुफ़ बि करायूं, अव्हां जूं जेके ईद जूं ख़ुशियूं आहिनि उन्हनि खे उन्हनि में शामिलु कयूं, मौसीक़ी ॿुधायूं, शेर व शाइरी, खिल भोग, मज़ाक़, घणो कुझु शामिलु कयूं त जीअं ईद जा जेके मज़ा आहिनि उहे ॿीणा थियनि। गॾोगॾु पाण ॾिसूं था त विच ओभर में जेका सूरत हाल आहे, इसराइल, ईरान ऐं अमेरिका वारे मामले ते ऐं गज़ा में जेका सूरत हाल आहे या वालरल कश्मीर में जेका सूरत हाल आहे, असांजा मुस्लमान भाइर आहिनि जेके मुसलसिल अज़ाब भोगे रहिया आहिनि ऐं जारियत खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, उन्हनि जे लाइ बि पाण खे दुआ करणी आहे ऐं इन्हनि ख़ुशियुनि जे ॾिहाड़नि में, ख़ुशियुनि जे लम्हनि में उन्हनि खे नाहे विसारणो। सो उन्हनि खे बि यादि कयो ऐं उन्हनि जे लाइ बि दुआऊं कयो त अल्लाह पाक उन्हनि ते बाज रखे। मुंहिंजो ख़्यालु आहे संधिया हाणे पाण इंट्रोडक्शन करायूं या तव्हां कुझु चवणु चाहींदो? हा, मां बिल्कुलु तव्हां जेको हींअर ॻाल्हि कई त जिते जिते बि जंग जी हालतूं आहिनि वाक़ई में जिन जा प्यारा हलिया विया हूंदा, मे बी अॼु उन्हनि जे घर में कुझु थी वियो हुजे या 2-3 ॾींहं अॻे थियो हुजे, वाक़ई में उन्हनि जे लाइ ईद ईअं सेलिब्रेट करणु ॾुखी हूंदी आहे। ऐं पर असां पंहिंजी ख़ुशियुनि में ख़ुशि त आहियूं, छाकाणि हर शइ जे हूंदे दुख त आहिनि, गॾोगॾु आहिनि, ख़ुशियूं बि आहिनि, पर चवंदा आहिनि न 2-3 ॾींहंनि खां वधीक, 3 ॾींहंनि खां वधीक सोग न मल्हाइबो आहे। त ख़ुशियूं जेतिरियूं बि अचनि न उन्हनि खे सेलिब्रेट करणु घुरिजे, मल्हाइणु घुरिजे। दुख तव्हांजे दिलि में हूंदो आहे, ख़ुशियूं पर दुख बि, दुख सुख असांजी ज़िंदगी जो हिसो आहिनि ऐं असांखे दुख बि सेलिब्रेट करणो आहे, ख़ुशी बि सेलिब्रेट करणी आहे। महिमान आया आहिनि, असांखे जॉइन कयो अथनि, उन्हनि जो तारुफ़ कराईंदासीं ऐं सभ खां पहिरियां तारुफ़ कराईंदासीं मौसीक़ी जो हिकिड़ो सुठो नालो आहे, तव्हां यकीनन उन जा गाना ॿुधा हूंदा, कलाम ॿुधा हूंदा। अॼु बि उन्हनि असांखे जॉइन कयो आहे त जीअं उहो तव्हांखे गीत ॿुधाए सघे। तमामु प्यारी गुलकारा फरज़ाना गुल साहिबा, अव्हांखे भलीकार चऊं था ऐं ईद जूं तव्हांखे मुबारकूं ॾियूं था। उन सां गॾोगॾु पाण जेकॾहिं समाजी ख़िदमतुनि जी ॻाल्हि कयूं, तमामु वॾो नालो आहे, कंहिं तारीफ़ जी मोहताज न आहे। अव्हां उन्हनि खे यकीनन मुख़्तलिफ़ मीडिया प्लेटफॉर्म्स ते ॾिसंदा हूंदा, ख़ासि तौर ते सोशल मीडिया ते तमामु घणियूं समाजी ख़िदमतूं आहिनि, ख़ासि तौर ते औरतुनि जे हवाले सां तमामु घणो जाखोड़नि पिया। गॾोगॾु वकील बि आहिनि ऐं ॻाल्हि कयां पियो मारवी अवान साहिबा जी, तव्हांखे भलीकार चऊं था, ईद जूं मुबारकूं ॾियूं था। ऐं गॾोगॾु असां सां सिंधी मीडिया इंडस्ट्री जो हिकिड़ो ज़बरदस्त नालो आहे, ख़ासि करे न्यूज़ जे हवाले सां पाण ॻाल्हि कयूं या करंट अफेयर जे नाले सां ॻाल्हि कयूं। तव्हां यकीनन मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते हुनखे ॾिठो हूंदो, पर अॼुकल्ह हू धरती टीवी जी सथ सां सलाड़ियल आहिनि ऐं तव्हां धरती टीवी ते बि उन्हनि खे ॾिसंदा हूंदा। साइमा वहाब साहिबा पाण न्यूज़ एंकर बि आहिनि ऐं करंट अफेयर जा शो बि होस्ट कंदा आहिनि। अवां उन्हनि खे यकीनन हर दफ़े संजीदा ॾिठो हूंदो। अॼु कोशिशि कंदासीं त इन्हनि खे खिलायूं ऐं पाण बि खिलूं। छो जो असांजे लाइ चयो वेंदो आहे, न्यूज़ वारनि जे लाइ चयो वेंदो आहे, ख़ासि करे हिते तव्हांखे जॉइन करण खां पहिरियां संधिया त ॾाढो ज़ोर पे भरियो भई ही ईद जी ट्रांसमिशन आहे, इनखे करंट अफेयर जे शो में तब्दील नाहे करणो, पर असां बजणा आहियूं, यकीनन तव्हां ते भारी पवंदासीं। तव्हां तारुफ़ करायो। बिल्कुलु, सभिनी खां पहिरियों त जेकी पंहिंजियूं अहिड़ी प्यारियूं जेकी अदियूं आयल आहिनि, सभिनी खे मां ईद जूं वाधायूं ॾियणु चाहींदसि। ऐं ॾाढा प्यारा कलर्स पाया आहियो ऐं तव्हां 4 चंड लगाए छॾिया आहिनि असांजे आंगण खे। तव्हां बि ॾाढा ख़ूबसूरत पिया लॻो। महिरबानी। ऐं इरफान जी बि थोरी तारीफ़ करे छॾियो। तव्हां बि सुठा पिया लॻो। मुंहिंजी तारीफ़ साईं कंदो जेको असां वटि गेस्ट वेठो आहे। मर्दनि जी नुमाइंदगी मां जेकॾहिं तारीफ़ कयां त छा सम्झनि बा वरी। अॼु बि शो में मर्दनि जी नुमाइंदगी घटि आहे, इन करे बि थोरो दुख में असां अक़लियत में आहियूं। ख़ैर आहे मिड़ी। हाणे मां तारीफ़ करायां। जी जी। हर नाज़रीन जेको आहे सो ॿियो जेकी गेस्ट असांजे अंगण ते आयल आहिनि उन्हनि जो तव्हां सां तारुफ़ कराईंदी हलां। उहो उन्हनि जो फ़न जी दुनिया खां बि वास्तो रहियो आहे, आर्टिस्ट रहिया आहिनि ऐं समाजी कम बि तमामु घणा कंदा आहिनि, सोशल एक्टिविस्ट आहिनि। सैयद कमर अली शाह साहब पाण सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। भलीकार बि तव्हांखे कयूं था ऐं ईद जी तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि। वॾी महिरबानी, तव्हांजा लख कुर्ब, धरती टीवी चैनल जा लख थोरा, सॼे सथ जा।
जो हर ईद ते मौक़े ते तव्हां यादि कंदा आहियो, लख कुर्बान। पाण साईं अक़लियत में वेठा आहियूं पर बड़ी ख़ैर आहे। बिल्कुलु 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 मुंहुं ॾेई वेंदासीं। मूंखे शिदत सां अहसासु थिए पियो त मुंहिंजी पासे वारी सीट ख़ाली पई आहे। बस पाण बजण आहियूं, अलाह मालिक मुंहुं ॾेई वेंदासीं। शुरूआत तव्हां खां था कयूं, छो जो पाण अक़लियती बिरादरी आहियूं हींअर ये जेके वेठा आहिनि। बिल्कुलु। त संधिया शुरूआत असां मर्दनि ऐं खां वरी असां औरतनि में हिकिड़ी वकील बि वेठी आहे, इन जो बि ख़्यालु रखिजो। असां बि एॾो वकील वेठो आहे, जी जी हा न, पर मां चवंदी औरतनि जी हिकु त घणाई आहे ऐं ॿियो वरी वकील बि पाण सां गॾु आहे, ऐं ॿियो वरी जेको करंट अफेयर जी बि आहे, जेको फौरन ख़बर हलाए छॾींदी। इन करे तव्हां असां वटि एक्चुअली वैरायटी एहसास महरूमी जो एहसास ॻाइण जे लाइ बि ज़बरदस्त आर्टिस्ट आहे। 2 ॿार आहिनि। हा 2 त 12 आहिनि। अच्छा। सो चैन जे लाइ का अहिड़ी चवणी कोन्हे का, ॿिनि जे लाइ ज़रूर आहे। सो 2 त 12 हा, इहा ॻाल्हि त आहे, पर असां अॼु कुझु इन्वेंट करे छॾींदासीं अहिड़ो को जुमिलो जेसी तव्हां कयो। असां कचहरी था कयूं, शुरूआत था कयूं। हा बिल्कुलु शुरूआत कयूं। हा शाह साहब कीअं पिया मल्हायो ईद ऐं छा फ़र्क़ु आहे? इहो रवायती सवाल आहे ऐं पुछणु खपे। इरफान भाई, हर ईद जे मौक़े ते असां हिन चैनल जे तवसुस सां सिंध धरती जा वासी, दुनिया जी जंहिं कुंड कुड़छ में असांजा सिंधी भाउर मुस्लमान भाउर आहिनि, उन्हनि सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां ईद मुबारक। पर हिन दफ़े जी ईद काफ़ी हद ताईं फिकी फिकी आहे। हिकु त जीअं तव्हां प्रोग्राम शुरू करण सां ई ज़िक्र कयो, ईरान ऐं अमेरिका इसराइल जो जेको हले पियो हींअर जंग जो सिलसिलो, त इंतिहाई ॾुखोईंदड़ बिल्कुलु सिलसिलो आहे। त उन लिहाज़ सां जेकॾहिं ॾिसिजे त ईद असांजी ईद न आहे, उन ॾुख में असां शरीक आहियूं। ॿियो कुझु जेकॾहिं नथा करे सघूं त घटि में घटि उन तकलीफ़ में त हिसेदार थी सघूं था। बेशक। बाक़ी त हाणे जेकॾहिं ॾिसिजे त गाज़ा जो पंहिंजो पुराणे काफ़ी दौर खां, काफ़ी अरसे खां, दौर त छा काफ़ी अरसे खां उते बि जंग मुसलत आहे ऐं मुस्लमाननि ते बहरहाल ॾुखियो वक़्तु आहे। उन लिहाज़ सां हीअ ईद जेकॾहिं उन तरीक़े सां न मल्हाई वञे, सादगी सां मल्हाई वञे, त मुंहिंजे ख़्याल में वधीक बहितर थींदो। सो बाक़ी दुनियादारी आहे, हलणो आहे सिलसिलो। बिल्कुलु फरीज़ो आहे, हिकिड़ो सरंजाम ॾियणो आहे, मज़हबी फरीज़ो बि आहे, समाजी फरीज़ो बि आहे, ख़ुशि बि थियणो आहे, ॾुख आहे, ज़ाहिर आहे ख़ुशियूं वंडियूं आहिनि। बिल्कुलु दुनियादारी आहे न, दुनियादारी आहे। असांखे हलणो त आहे, ख़ुशियुनि सां गॾु गम बि हूंदा आहिनि, मिलंदा आहिनि बिल्कुलु। ऐं गम लाज़वाल हूंदो आहे। सही, गम लाज़वाल आहे, ताक़त आहे। ख़ुशी जॾहिं त वक़्तु सिर घटि थींदी वेंदी आहे, कॾहिं वधी वेंदी आहे, पर ॾुख जेकी तव्हांखे मिलनि था, असल में उहे त तव्हांखे ठाहिनि था, उहे त तव्हांखे माण्हू कंदा, त तव्हांखे जेको ज़िंदगी में तव्हां वॾा वॾा सबक़ सिखंदा आहियो। सुख ही सिलसिलो हलंदो रहंदो आहे। सो अलाह करे ख़ैर ख़ैर सां ही जंग जेका आहे टरी वञे त वधीक बहितर आहे। छो जो हिन सां सिर्फ़ु ईरान ते को ॾुखियो वक़्तु न आहे, पर मां सम्झां थो त जेके आस पास जा मुल्क आहिनि, जंहिंमें ख़ासि करे पाकिस्तान आहे, त ॾिसो महांगाई जो रेशो कीअं पियो वधे, ऐं इन महांगाई सां मथे लेवल ते त माण्हुनि ते एतिरो घणो असरु न पवंदो, पर जेको मिडिल क्लास आहे, लोअर क्लास आहे, उन जे लाइ तकलीफ़ूं वधीक आहिनि। ऐं इहे इनखे वरी सेटल डाउन थियण जे लाइ वॾो वक़्तु खपंदो। इहा जेका तकलीफ़ जो मरहलो थींदो सो ॾाढो ख़ैर इहा सूरत हाल त असां वटि सदाईं रहंदी आहे, हर वारे महांगाई हूंदी आहे, पाण महांगाई डिस्कस कोन था कयूं त माण्हू परेशान थी पुराणो जेको दौर आहे हुनमें बि के फिल्म में एड़ो को गीत आयो महांगाई जे हवाले सां। असां नाज़ुक दौर मां गुज़रंदासीं, हाणे नाज़ुक दौर असां मां पाण इन नाज़ुक दौरनि खे छॾियूं था, पाण ख़ुशी खे डिस्कस कयूं था। असां त चयो कि तव्हां गर्ल्स सां पहिरीं ॻाल्हायो, लेकिन तव्हांखे हुयो शौक़ त असांजो पूरो करे वठो। सही आहे न, शौक़ पूरो कयोसीं ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि कई शाह साहब। ज़माने जा ॿिया रंग आहिनि, उन्हनि खे बि ज़ाहिर करणो आहे, तव्हां पाणी चओ था माण्हू डिप्रेस थींदा, असां त अहिड़ो मटायूं था, हाणे मटायूं था। असांखे ॾिसी माण्हू डिप्रेस ई थींदा, तव्हांखे ॾिसी माण्हू ख़ुशि थींदा। सो फ्रेम हेॾे वञे ऐं हितां कचहरी जी शुरूआत कयूं था पाण। जी मारवी साहिबा, कीअं ईद पिया गुज़ारियो ऐं कहिड़ी तव्हां ॾिसो था त हिन भेरे इनफरादियत आहे हिन ईद में? ईद मूंखे लॻंदो जीअं जीअं वॾा था थींदा वञूं न, त थोरी एक्साइटमेंट घटि थी थींदी वञे, छो जो उहा जेकी एक्साइटमेंट हूंदी हुई नंढा हूंदा हुयासीं, उहा डिफरेंट हूंदी हुई ऐं ईद अलाए छा हूंदी हुई असांजे लाइ। बट नाउ इट्स लाइक थोरो ऑफिस मां ब्रेक मिली वेंदो, थोरो सुकून सां फैमिली सां टाइम स्पेंड करे सघंदासीं, या यू नो कुझु एक्टिविटीज़ इन तरह जूं
सभु मिलंदा आहिनि, खाइण पीअण थींदो आहिनि और बसि कुझु ख़ासि शयूं आहिनि जेके मां ईद ते ज़रूरु कंदी आहियां, जंहिंमें सभिनी खां पहिरीं त इहा आहे की SOS विलेज ऑर्फनेज में वञी करे ॿारनि सां मिलणु। इट्स बीइंग 7 years मां, मुंहिंजो हस्बैंड ऐं बाक़ी असांजे घर जा ॿिया फैमिली जा ॿार असां उन्हनि खे वठी वेंदा आहियूं ऐं हुननि सां ॾींहं स्पेंड कंदा आहियूं ॿारनि सां। ज़बरदस्त। उन सां वरी इहो थींदो आहे की हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी बि असांजी आहे ऐं असां इहो जेको कॉन्सेप्ट आहे की उन्हनि ॿारनि जो कोई बि न आहे त उनखे बि ख़तमु करण जे लाइ मुंहिंजे ख़्याल सां इहा हिकिड़ी नंढड़ी सी एफर्ट आहे की असां सभिनी जी इहा ज़िम्मेदारी आहे। ख़ासि तौर ते उअं त ॾिसो सभु वेंदा रहंदा आहिनि, लेकिन ईद जे ॾींहं ते जेको असां चवंदा आहियूं फैमिली लाइ हूंदो आहे, घर वारनि लाइ हूंदो आहे, उन में अगरि तव्हां सोशल रिस्पॉन्सिबिलिटी खे किथे न किथे पूरो करण जी कोशिश कयो त मुंहिंजे ख़्याल सां इहो असां सभिनी खे करणु खपे। बिल्कुलु असुल ईद ई ॾिठो वञे त तव्हां बिल्कुलु ॾाढो सुठो कंदा आहियो। ॿियो ईअं बि आहे न, असां बचपन खां वठी जॾहिं ईद मल्हायूं था, नई नई ईद असांजी लाइफ में अचे थी, जॾहिं असां वॾा थियूं था त पहिरीं ईद हूंदी आहे या शुरूआती सालनि जी जेका ईद हूंदी आहे उन में एक्साइटमेंट हूंदी आहे, पर वरी जॾहिं प्रैक्टिस थी वञे थी असांजी 20-30 साल उहा एक्साइटमेंट ख़तम थी वञे थी। पोइ त असां जॾहिं इफ वी आर डूइंग शॉपिंग त उहो बि असां सोचे कंदा आहियूं, अच्छा दिस कलर वी हैव, अच्छा इहो जेको आहे हिते कमु अची वेंदो, अच्छा ईद खां पोइ शादियूं अचण वारियूं आहिनि त यू नो बाय लाइक दैट। सो आई थिंक असां वरी थोरा स्ट्रेटेजिकल नवां ढंग ॻोल्हजनि, हाणे ईद मल्हाइण जा नवां ढंग था अची वञनि। उनजे अलावा वरी जीअं ॿुधायमि कुझु शयूं आहिनि हुन में नाश्तो असां सॼी फैमिली गॾु कंदा आहियूं। ईद जे टाइम सुबुह जो नमाज़ वारो टाइम ॾाढो एक्साइटिंग हूंदो आहे की घर जा यू नो सभु माण्हू सुबुह थी तयार था थियनि। दिस इज़ अनदर लेवल ऑफ एक्साइटमेंट। उन खां पोइ शायदि उन्हनि दोस्तुनि खे बि मैसेज कंदा आहियूं जिन्हनि खे असां सॼो साल जिन्हनि सां न ॻाल्हायो हुजे। सो दैट इज़ ऑल्सो एक्साइटिंग। अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे मारी तव्हांजी ॻाल्हि खां यादि आई, वाकई में पाण मैसेज कंदा आहियूं पर इहो प्रैक्टिस कुझु घणी न थी वई आहे। माना असां खोड़ दोस्तनि खे ईद वारे ॾींहुं जस्ट हिकिड़ो मैसेज करे छॾींदा आहियूं जेको टेक्स्ट जेको मे बी फॉरवर्ड हूंदो आहे, को न को इहो कोड ठहियलु हूंदो आहे या का शइ या पंहिंजी फोटू हणी करे जेको आहे सो ईद मुबारक जो। पर पाण जेकॾहिं पर्सनली सभिनी खे फोन करे उन्हनि सां ॻाल्हायूं ऐं उन्हनि खे ईद जी मुबारकूं ॾियूं त इहो वधीक बहितर न, जेको हाणे घटि थी वियो आहे। एग्जैक्टली, बसि हिते मां इहो चवंदसि की जीअं त असां काफ़ी सोशल आहियूं, मां बि तव्हां सभु बि पंहिंजी फील्ड में, त मुंहिंजे ख़्याल सां ईद वारे ॾींहुं असां सभिनी जी कॉल्स बि अटेंड न करे सघंदासीं। बट वॉट वी कैन डू लीस्ट कि जेके माण्हू असांजे लाइ घणा प्यारा आहिनि, घणा ख़ासि आहिनि, ख़ासि दोस्तूं, ख़ासि यू नो असांजी ज़िंदगी जा माण्हू, उन्हनि खे असां कम से कम मैसेज फॉरवर्डेड मैसेज न कयूं, कॉल करे वठूं। आई थिंक लेट्स मेक इट इज़ी। बट हिकिड़ो ॿियो वॾो प्रॉब्लम आहे, द प्रॉब्लम इज़ द डिजिटल एरा। हिन में इहो थींदो आहे टिकटॉक ते मैसेज ॻाल्हि हींअर जेको टॉपिक हींअर शुरू थियो त असां जेको फॉरवर्ड मैसेजेस करे छॾींदा आहियूं ऐं स्पेशली फोन न कंदे, इवन ॾाढा वेझा रिश्ता जेकी आहिनि उन्हनि खे बि पाण कॉल न कंदा आहियूं। इहा हिकिड़ी शइ पंहिंजी ज़िंदगी मां घटिजंदी थी वञे।